खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं जी ख़िदमत में हाज़िर थी चुका आहियूं। रोज़ चवंदो आहियां तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, वाक़ई में तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे। आउं बि तव्हांजो पंहिंजो आहियां। इरशाद जागीरणी मूंसां गॾु आहे साथी मेज़बान। अस्सलाम वालेकुम, मां आहियां प्रहस सैयद। उमेद आहे मां सभु ठीकु हूंदा ऐं सुबुह जो सलाम मज़े में हूंदा। ऐं इरशाद तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, अॼुकल्ह जेके माण्हू आहिनि उहे काफ़ी परेशान आहिनि। ॿियूं त काफ़ी ॻाल्हियूं थियनि पियूं, पाणी न आहे ऐं गर्मी आहे, लोड शेडिंग ज़्यादा आहे, महांगाई आहे, काफ़ी शयूं थियनि पियूं। पर हिकिड़ी ॿियो बि मसइलो आहे, अंदाज़ो आहे तव्हांखे? मसइलो इहो आहे वारनि जो। अक्सर माण्हू असां वटि वारनि खे ड्राई करण खां घबराईंदा आहिनि, पोइ परेशान हूंदा आहिनि। ऐं ख़ासि तौर ते मूं जहिड़ा माण्हू उहे चवंदा आहिनि त वार कुझु अच्छा आहिनि, कुझु वार अच्छा आहिनि, त पोइ जेकॾहिं कलर कंदासीं त पोइ अञा वधीक सॼा अच्छा थी वेंदा, माण्हू खे डपु लॻंदो आहे। ऐं अॼुकल्ह इहा शइ थी वई आहे असांजी फूड जी वजह सां या न्यूट्रिशन जी वजह सां, न आहे ख़बर त वार जेके आहिनि पहिरीं त वॾी उमिरि में थींदा, पर हाणे नंढी उमिरि में बि अच्छा थियणु शुरू थी विया आहिनि। पोइ भले उहो 20s में हुजे, 50 में हुजे, 15 में हुजे, पर माण्हुनि जा वार जल्दी जल्दी अच्छा थियणु लॻा आहिनि। सो इन जे करे असीं हाणे तव्हांखे तव्हांजे मसइले जो हल ॿुधायूं था। मां पाण तव्हांखे रिकमेंड कयां थो ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट आहिनि इहे। ऐं जेकी वार थोरा तव्हांजा अच्छा आहिनि उन्हनि खे ई कारो कंदो, बाक़ी जेकी तव्हांजा ब्राउन वार आहिनि उन्हनि खे ई कारो न कंदो। हीअ स्किन ते बि न लॻंदो। वॾी ॻाल्हि इहा आहे त ॾाढो सुठो कलर आहे, तव्हां इस्तेमालु कयो। मुंहिंजा वार जेकॾहिं तव्हां ॾिसो था त आउं बि इहो ई कलर इस्तेमालु कंदो आहियां। कलर जो नालो आहे ब्लैक रोज़ ऐं ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट आहिनि इहे। परेशानी जी का बि ॻाल्हि न आहे। थोरा वार अच्छा आहिनि त पोइ इहो न सोचो त हाणे कलर कंदासीं सभु वार अच्छा थी वेंदा। अक्सर हजम सैलून वारा या के माण्हू अहिड़ा मिलंदा आहिनि, चवंदा आहिनि बाबा कलर न कजांइ, 2-3 वार अच्छा अथई सभु थी वेंदई। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। पर असां एहतियात सां भणी सघूं था। जेके वार अच्छा आहिनि असां उनखे ब्रश सां हणी सघूं था, छो जो हिन में ब्रश बि मिलंदो आहे ऐं तमामु सुठी क्वालिटी जो ब्रश आहे। नालो ई एॾो सुठो आहे, ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट। जेके कलर एक्सपर्ट वारा आहिनि, ऐं उनखां अलावा मांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त हिन सां काफ़ी ॿिया बि कलर्स आहिनि, सिर्फ़ ब्लैक कलर न आहे। 5 शेड्स आहिनि। 5 शेड्स आहिनि। तव्हां जेकॾहिं उनखे ब्राउन करणु चाहियो था, लाइट ब्राउन करणु चाहियो था, जेकॾहिं सिर्फ़ इहो न आहे त जेके अच्छा वार हुजनि जंहिंजा उहे लॻाइनि, सभु लॻाए सघनि। कलर शाइनिंग बि ॾेई सघे, कलर शाइनिंग बि मिली सघे थी। हाणे मुंहिंजा वार अच्छा न आहिनि, पर आउं बि इनखे हणी सघां थी जेकॾहिं मूंखे पंहिंजा वार ब्राउन करणा आहिनि। सही ऐं अमूनिया फ्री आहे, माना तव्हांजे स्किन ते बि न लॻंदो ऐं तव्हांजे वारनि खे जेकी तव्हांजा वार कारा आहिनि उन्हनि खे ख़राबु न कंदो। ऐं ॿियो जेके तेज़ाबियत हूंदी आहे उहा बि इनमें न आहे पियल। जीअं तव्हां चओ था, ज़िक्र करियो पिया अच्छा वार हूंदा आहिनि या जेके वार अच्छा न आहिनि उहे बि अच्छा थी वेंदा आहिनि। तेज़ाबियत न आहे, अमूनिया फ्री आहे, त उनमें वार अच्छा बि न आहिनि। सही पोइ असां तव्हांखे रिकमेंड कयूं था, छो त असां तजुर्बो करे ॾिठो आहे। तव्हां ज़रूरु इहो कलर लॻायो। ईद बरात ते के माण्हू कलर कंदा आहिनि, पर हूअं बि नॉर्मली बि तव्हां कलर करे पंहिंजे वारनि खे शाइन करे सघो था। सुठा वार हूंदा, सिल्की हूंदा, चमकदार हूंदा, तव्हांजी शख़्सियत में निखार ईंदो। सो ब्लैक रोड कलर एक्सपर्ट मार्केट में मौजूदु आहे, अमूनिया फ्री आहे ऐं 100% ग्रे जेको आहे कवरेज आहे हिनजी, ॾाढो सुठो आहे जी। ऐं जेकॾहिं तव्हांखे इहो बि ॿुधायां त अगरि तव्हांखे हिन जे बारे में पुछा कराइणी आहे, शेड्स वग़ैरह कहिड़ा कहिड़ा हिन में मौजूदु आहिनि, तव्हां वेबसाइट ते वञी सघो था। कलर हिन जी जेका वेबसाइट आहे उहो blackroze.pk आहे। तव्हां उते वञी करे बि ॾिसी सघो था त हिन में कहिड़ा कहिड़ा कलर्स आहिनि, क़ीमतूं छा आहिनि, छो जो असां ज़्यादा हिकिड़ो हुन में हूंदा आहियूं, इनसिक्योर हूंदा आहियूं त केतिरे जो आहे। सही ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट बि आहे, ब्लैक रोज़ कलर सेफ बि आहे। मतलब तव्हां सेफ रही सघो था ऐं पंहिंजा जेकी वार आहिनि उहे ख़राबु थियण खां बचाए बि सघो था। वार बेरुखा थी वेंदा आहिनि, किना थी वेंदा आहिनि ॾिसण में, त पोइ उन्हनि खे शाइन करण जे लाइ ब्लैक रोज़ मार्केट में मौजूदु आहे। तव्हां कलर सेव करणु चाहियो था त पोइ इहो ज़रूरु कलर इस्तेमालु कयो। तव्हांजा वार निखरी पवंदा, चमकदार थींदा, ॾाढा सुठा थींदा। ऐं जेकी अच्छा वार हूंदा उहे ई कारा वार थींदा। जेकी कारा वार अॻु में ई आहिनि त उहे जेकी ब्राउन वार आहिनि उहे तव्हांजा ओके हूंदा। पोइ ब्राउन में जेके आहिनि उहे कलर्स आहिनि। जीअं तव्हां चओ जेकॾहिं कारा वार आहिनि त ब्राउन में शेड्स आहिनि। पोइ लाइट ब्राउन करणो आहे असांखे, या जेको आहे डार्क ब्राउन करणो आहे, या मीडियम ब्राउन करणो आहे, त उहे बि चेंज थी सघनि। सही पोइ कलर एक्सपर्ट असीं पाण बि इहो कलर करे करे एक्सपर्ट थी विया आहियूं ऐं तव्हांखे इहा राय ॾियूं था त ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट मार्केट में मौजूदु आहे। तव्हां इहो वठो, ॿियनि कलरनि खां थोरो पासीरो थियो ऐं मेडिकल मतिलबु जनरल स्टोर ते वञो था त पोइ तव्हां उते इहा ई चॉइस रखो पंहिंजी त तव्हांखे ब्लैक रोज़ खणणो आहे, ॿी का बि शइ न, ॿियो कलर न, सिर्फ़ु ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट आहिनि। इहे तव्हांजे वारनि खे ॾाढा सुठा मतिलबु बहितरीनु वार करणु चाहियो था त तव्हांजे लाइ मां रिकमेंड कयां थो, मार्केट में इहो कलर मौजूदु आहे।
इन खां सवाइ अॼु पाण ॻाल्हाईंदासीं मुख़्तलिफ़ वाक़िया बि थिया आहिनि कराची जी सूरत हाल जेके ॾिसूं था त कल्ह सदर में हिकिड़ो वाक़ियो थियो जी बिल्कुलु अफ़सोसनाक वाक़ियो थियो जी अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे जंहिंमें हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो फोन थी चुको आहे सदर जो बि जेको चऊं त मेन एरिया चुल्लू कबाब जिथे आहे सिर्फ़ फूड स्ट्रीट्स आहिनि ऐं उन खां अलावा काफ़ी ऑफिसिस आहिनि उते धमाको थियो आहे ऐं एतिरो वॾो नुक़सानु हूंदो आहे वॾो नंढो न आहे हूंदो हिकु जी डेथ थी वई आहे 9 जेके आहिनि ज़ख़्मी थी विया आहिनि ऐं जेके 6 गाॾियूं उते बीठल हुयूं उहे तबाह थी वियूं आहिनि अच्छा वरी के माण्हू अहिड़ा चरिया दरवेश मस्त माण्हू उहे चवनि था त साईं वॾो नुक़सानु न आहे हिकिड़ो माण्हू आहे ॿियो छा थियो नुक़सानु चऊं था त वॾो नंढो न आहे हूंदो नुक़सानु ई हूंदो आहे सो इन्हनि नुक़साननि खां बचण जे लाइ सभ खां पहिरियां त हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ज़हन में रखणु घुरिजे पंहिंजे माना भर पासे में जेकॾहिं का बि अहिड़ी अणवणंदड़ एक्टिविटी ॾिसो था को मशकूक माण्हू ॾिसो था त फौरी तौर ते पुलिस खे इतला करणु घुरिजे उहे नंबर्स तव्हांखे यादि रखणु घुरिजनि उहे नंबर तव्हांखे ज़हन में रखणु घुरिजनि जेकॾहिं किथे को लावारिस का गाॾी बीठी आहे जेका ॾिसो था त 2 ॾींहं खां वठी या सॼे ॾींहं खां वठी त बीठी आहे को हुनजो वाली वारिस न आहे हा या को बैग तव्हांखे नज़र अचे थो किथे टेबल ते पियो आहे या रस्ते ते पियो आहे ऐं को हुनखे खणण वारो न आहे त मशकूक क़िस्म जूं के बि हरकतूं जेकी बि थियनि थियूं उन्हनि तव्हांखे कड़ी नज़र रखणु घुरिजे या पाड़े ओड़े में जेकॾहिं किथे शहर में को माण्हू तव्हांखे मशकूक नज़र अचे थो हरू भरू वात पटे हर हेॾे थो ॾिसे हर हेॾे थो ॾिसे कंहिंजी ताड़ में आहे कंहिंजी ॻोल्हा में आहे त उन खां वञी पुछा कयो बाबा छो बीठो आहे हिते मसलो छा आहे कहिड़ी मसलो आहे छा रीज़न आहे ऐं स्पेशली जेकॾहिं अहिड़ा एरियाज़ आहिनि कमर्शियल एरियाज़ आहिनि जिते रेस्टोरेंट्स बि आहिनि जिते रेस्टोरेंट ते रश बि हूंदी आहे गाॾियूं बीठल हूंदी आहे पार्किंग हूंदी आहे काफ़ी त इन्हनि सभिनी शयुनि जो ख़्यालु रखो ऐं उन खां अलावा अव्हांखे इहो ॿुधायां त पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन बि इहा रिक्वेस्ट कई आहे सभिनी सां जो हीट वेव जेको असां पहिरीं बि ज़िक्र करे चुका आहियूं उहा पंहिंजी ज़ोरो शोर ते आहे इहा 12 खां शुरू थी हुई ऐं उन खां अलावा 17 ताईं जो इम्कान चयो वियो आहे त 17 ताईं हलंदी त पंहिंजो घणे खां घणो ख़्यालु रखो ऐं PMA बि इहा ई ॻाल्हि चई आहे त तव्हां जेकॾहिं प्राइवेट आहे या गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उन्हनि में बि पाणी जो तव्हां यूज़ करियो ऐं पाणी रखो ताकी माण्हू उहे पी सघनि ऐं आम पब्लिक खे बि इहो ई चयो वियो आहे त आम पब्लिक उन पाणी खे ज़ाया न करे छो असां पाणी जी बि काफ़ी सो पाणीअ ते चवनि था त ईंदड़ वक़्त में वॾो झेड़ो थींदो सो इन झेड़े खां बचाव जे लाइ असांखे घुरिजे त पाणीअ खे एहतियात सां इस्तेमालु कयूं ऐं जेका हीट वेव जी जेका ॻाल्हि कई आहे पिया त इन जो हिकिड़ो ई मुस्तक़िल हल आहे त पाण वण पोखियूं ॿूटा पोखियूं सरसब्ज़ पंहिंजे पाकिस्तान खे कयूं जेकॾहिं वण पोखींदासीं त पोइ थधाइण थींदी बाक़ी न त गर्मी या बरक़रार रहंदी जंहिं गर्मीअ खे असीं मुंहुं ॾियूं था जून जुलाई जो महीनो हूंदो हुयो अॻे गर्मीअ जो तमामु घणी शिदत वारी गर्मी थींदी हाणे त अप्रैल ऐं मई में बि माना एतिरो काढ़ो आहे न ॿाहिरि माण्हू ॿाहिरि घुमे थो त चहिरे खे ॼणो इस्त्री थी लॻे सही था चओ बिल्कुलु ऐं उन खां अलावा हिकिड़ो स्पेसिफिक टाइम बि ॿुधायो वियो आहे त 11 वॻे खां वठी 4 वॻे ताईं तव्हां जेको सन एक्सपोजर आहिनि उन खां बचो सही अॼु रोज़ानी जीजल अख़बार छा थी चए इहो तव्हांखे ॿुधाईंदासीं रोज़ानी जीजल अख़बार खोड़ सारियूं ख़बरूं अॼु आहिनि ऐं अॼु तारीख़ इस्लामी कहिड़ी आहे अंग्रेज़ी तारीख़ कहिड़ी आहे पहिरियां पिर ॿुधाए वठे बाक़ी ख़बरूं मां थो ॿुधायां तव्हांखे जी बिल्कुलु अॼु जुमे जो ॾींहुं आहे 13 मई आहे 2022 ऐं उन खां अलावा 11 शवाल आहे 11 शवाल आहे ऐं जेकॾहिं अव्हां वटि रोज़ानो जीजल जेको आहे उहो हथ में न आहे पयल डेली जीजल अव्हांजे हथ में न आहे पयल त पोइ अव्हां वेबसाइट ते बि हिनखे अवेल करे सघो था जंहिंजी वेबसाइट अव्हांखे ॿुधाईंदी हलां www.delhijal.com त तव्हां ईज़ीली जेको आहे उहो घर वेठे बि मज़े सां बिना पैसा ख़र्च करे बि तव्हां वेबसाइट ते ॾिसी सघो था ऐं जेकॾहिं आउं हेडलाइन पढ़ां इनजी जेका पहिरीं ख़बर आहे त जी जीजल अख़बार पढ़ी सघो था जेका पहिरीं आहे काफ़ी अरसे खां सहब जो मुज़ाहिरो पिया कयूं आर्मी चीफ जे उहिदे बाबति अजाई बहस कंहिंजे बि मफ़ाद में न आहे फ़ौजी तर्जुमान जो चवणु इहो आहे ऐं इन खां अलावा जेका इलेक्शन जी बि ॻाल्हि थिए पई बिल्कुलु इलेक्शन में जेकॾहिं तव्हां कंहिं सुठे नुमाइंदे खे खणी ईंदव त ईंदड़ वक़्त में उहो तव्हांजे कमु ईंदो पढ़ियल लिखियल नौजवान खे खणी अचो आज़माए की न आज़माइजो महिरबानी कजो बिल्कुलु जी ऐं उन खां अलावा वरी पाक फ़ौज जे बारे में आहे पाक फ़ौज जो सरबराह बेदाग अहल ऐं सुठी साख रखंदड़ हुजणु घुरिजे मरियम नवाज़ जो चवणु आहे ऐं उन खां अलावा जेकॾहिं जी लोड शेडिंग जी ॻाल्हि कई ऐं जेका हीट वेव अचे पई त उन वजह सां लोड शेडिंग बि घणी पई थिए त ॿाराड़ियुनि में 12 कलाक जी लोड शेडिंग तव्हां सोचे सघो था 12 कलाक ॿाराड़ी में हुकूमत खे गुज़ारिश कंदासीं त उते बि इंसान रहंदा आहिनि उते बि माण्हू रहंदा आहिनि ईअं उन्हनि सां अहिड़ो ज़ुल्म न कयो सो कुझु शोबिस जूं ख़बरूं तव्हांखे भला पढ़ी ॿुधायां अॼु ॾाढियूं चटपटियूं शोबिस जूं ख़बरूं आहिनि जुमे जो त बाबरकत ॾींहुं आहे 13 मई आहे 2022 पर हाणे जेकी ख़बरूं शोबिस जूं आहिनि उहे वॾियूं ॿुधण जहिड़ियूं आहिनि सो सभ खां पहिरियां त लाहौर जो प्रोड्यूसर बि ठॻीअ खां न मुड़ियो प्रोड्यूसर वॾा ठॻ थींदा अथव पर सभु न कुझु लाहौर जो प्रोड्यूसर बि ठॻीअ खां न मुड़ियो अदाकारा निमरा ख़ान जा पैसा खाई वियो
हिकु मशहूरु प्रोड्यूसर मुंहिंजा ऐं मिर्ज़ा आरिफ जा पैसा खाई वियो निमरा ख़ान जो इंकिशाफ, प्रोड्यूसर ज़ुल्फ़कार हैदर ड्रामे जे 15 ॾींहं वादू शूट कराई, मुआवज़े जो वाइदो कयो, पर 50 फ़ोन करण बावजूदि हाणे फ़ोन बि नथो खणे। सो इहा सूरत हाल बि अथव। इन खां सवाइ निदा यासिर सजल अली खे तलाक बैदि मुफ़ीद मशवरा ॾेई छॾिया, क्लिप वायरल ऐं सोशल मीडिया ते इंटरव्यू जी वीडियो जारी। सजल अली, तूं हमेशह खिलंदी रहो। निदा यासिर जो इहो चवणु आहे, जॾहिं तूं रोएं थी त मूंखे बि रोअणु ईंदो आहे, मुंहिंजी तुंहिंजे लाइ दुआ आहे, इहो चवणु आहे निदा यासिर जो। इन खां सवाइ कैरियर जो बदतरीन दौरु विराट कोहलीअ ते तव्हां ॾिसो पिया त कुझु ॾींहंनि खां वठी सोशल मीडिया ते तमामु घणी तनक़ीद थिए पई, हुन जो जेको कैरियर आहे उन ते आङुरियूं खयूं वञनि थियूं। सो विराट कोहली छा थो करे हाणे पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ? उन हिकिड़ो हल ॻोल्हे वरितो आहे, चवे थो त मां टीवी ॾिसण ई छॾे ॾिनी आहे। विराट कोहली तनक़ीद खे ख़तमु करण जो हिकिड़ो ई हल आहे त फेसबुक ऐं टीवी न ॾिसो, ख़ामोश रहो। विराट कोहली ऐं तनक़ीद कंदड़ इहो महसूसु नथा करे सघनि जेको मां महसूसु करे रहियो आहियां। तव्हां गोड़ कीअं था ख़तमु करे सघो, या त तव्हां टीवी बंदि करियो या माण्हुनि ते ध्यानु न ॾियो। विराट कोहली सलाह ॾेई छॾी आहे, जिन माण्हुनि ते तनक़ीद थींदी आहे, जेकी माण्हू घबराइजी वेंदा आहिनि या डिप्रेशन में लाइ वेंदा आहिनि या स्ट्रेस वठी वठंदा आहिनि, त उन्हनि लाइ विराट कोहली जो इहो ई फार्मूलो मशवरो सलाह आहे त बाबा पोइ टीवी न ॾिसो ऐं फेसबुक इस्तेमालु न कयो। 2-3 ॾींहंनि खां पोइ जॾहिं तव्हां ईंदो वरी वापसि त उहे पोस्टूं वग़ैरह पुराणियूं थी चुकियूं हूंदियूं। सो हीउ ॾाढो सुठो जेको आहे मशवरो आहे। ऐं इन खां सवाइ बि खोड़ सारियूं ख़बरूं आहिनि त सादिया इमाम वॾे अरसे खां पोइ मंज़र आम ते अची वई ऐं अदाकारा सादिया इमाम जूं पंहिंजी धीउ सां गॾु तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल थी वियूं। जेकॾहिं ॿियूं ख़बरूं पढ़णु चाहियो था त वेझे आकर खे रोज़ानी लीजर अख़बार चई छॾियो, तव्हां ताईं घर वेठे पहुचाए छॾींदो। अख़बार जी स्टॉल ते बि रोज़ानी लीजर अख़बार मिलंदी आहे। अॼु ई ख़रीद कयो ऐं हक़ सच जूं ख़बरूं तव्हां ॿुधंदा कयो, बल्कि जेकी बुज़ुर्ग आहिनि उहे पंहिंजनि नौजवाननि खे चवनि पढ़ी ॿुधाइनि उन्हनि खे, उहे ॿुधंदा। बाक़ी तव्हां जेकॾहिं पाण पढ़ियल लिखियल आहियो त पोइ पढ़ी बि सघो था रोज़ानी लीजर अख़बार। सो हिते वठंदासीं पाण शॉर्ट कमर्शियल ब्रेक, ईअं न? जी बिल्कुलु। सो ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे, मोटी ईंदासीं त पोइ मौज़ूद महिमाननि सां तव्हांजी कचहरी बि कराईंदासीं, खिल भोग हूंदी, मस्ती मज़ाक। ऐं अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में ग्रीनरी ते ॻाल्हाईंदासीं त सरसब्ज़ पाकिस्तान कीअं करे सघूं था, ॿूटा पोखियूं, या इन खां अलावा बि को हल आहे गर्मीअ खे मुंहुं तोड़ जवाबु ॾियण जो। बिल्कुलु। सो शॉर्ट कमर्शियल ब्रेक ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदी, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असां सां गॾु आहियो। अॼु को प्रोग्राम ॾाढो सुहिणो सेबतो भलो थींदो, छो त अॼु असां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं। छो त हिकु त असां वटि मसइलो आहे त गर्मी ॾाढी आहे ऐं कराची में बि गर्मी आहे, पर ॿहिराड़ी में ॿुधो आहे त तमामु घणी गर्मी आहे ऐं उते लोड शेडिंग बि तमामु घणी थिए थी। त गर्मीअ खे मुंहुं कीअं ॾिजे, छा कजे, कीअं बचिजे, इन हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं। हिकिड़ी त सलाह माण्हू ॾींदा आहिनि त वण पोखियो, ॿियूं कहिड़ियूं शयूं हुजणु घुरिजनि इन हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं, कुझु तालीम जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं। ऐं अॼुकल्ह चवनि था त जेको रियल इस्टेट जो जेको कारोबार आहे या ज़मीन जो कारोबार आहे, माण्हू का मिल्कियत वठे थो त उनखे तमामु घणो फ़ाइदो पवे थो। अॻे ज़माने में ईअं हूंदो हुयो त माण्हू सोन वठी वठंदा हुया या वरी को माल मता वठी वठंदा हुया, पैसा थींदा त पोइ मेंहूं वठंदा हुआ, ॿकरियूं वठंदा हुआ, त पोइ हाणे माल जजो थींदो। सो हाणे वरी सूरत मटिजी वई आहे। हाणे माण्हू चवनि था त का ज़मीन वठिजे, को प्लॉट वठिजे, उनजी फौरी तौर ते मतिलबु 2-3 महीननि खां पोइ उनजी जेका क़ीमत थिए थी उहा ॾाढी ज़बरदस्त थी वञे थी। मतिलबु इन में इन्वेस्ट करे छॾिजे थो त पोइ उन खां पोइ नाणो ई नाणो आहे। इन ते पाण ॻाल्हाईंदासीं। पर इन में फ्रॉड बि थिए थो, कुझु फाइल मटसट बि थियनि था। हिकिड़ो फाइल हिकिड़े माण्हू जे नाले वरी ॿिए माण्हू ॾे जॾहिं ट्रांसफर थिए थी ॻाल्हि, त वरी पोइ फाइल पुराणे नाले ते ई रहिजी वञे थो। इहे बि मामला डिस्कस कंदासीं। अॼु टिकटॉकर बि असां सां हिकिड़ी गॾु आहे। टिकटॉक ते कीअं फेमस थिजे, कीअं वायरल थिजे, कीअं पंहिंजा फॉलोअर वधाइजनि, कीअं असां जूं आईडीज़ रिमूव थी वेंदियूं आहिनि या वरी स्ट्राइक लॻी वेंदी आहे या रिपोर्ट थींदी आहे त पोइ कीअं मोड़िजे, इन हवाले सां जामे कचहरी कंदासीं। मौज़ूद महिमान पहुतल आहिनि, पिरह तारुफ़ कराईंदी। जी बिल्कुलु, अव्हां ॾाढो सुठे तरीक़े सां ॿुधाए छॾियो आहे त प्रोग्राम खे कीअं अॻियां खणी हलणो आहे। एजुकेशन जो टॉपिक, एनवायरमेंट जो टॉपिक ऐं टिकटॉक ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। जो टिकटॉक जेका आहे उहा जेकॾहिं ट्रेंड जी ॻाल्हि कयां त एप्लीकेशन फर्स्ट ट्रेंड ते हली रही आहे ऐं काफ़ी माण्हू उन मां पैसो बि कमाए रहिया आहिनि, फेम बि कमाए रहिया आहिनि। उहो पॉज़िटिव नेगेटिव उन ते बि असां गुफ़्तगू कंदासीं। तव्हां सां महिमाननि जो तारुफ़ कराईंदी हलां। असां वटि सैद रोशन अली शाह मौजूदु आहिनि। अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चवां थी, जेके एनालिस्ट बि आहिनि ऐं CEO आहिनि यूनिवर्सल स्टेट एंड डेवलपर जा। अव्हांखे भलीकार चवां थी प्रोग्राम में। कैसे हैं? ठीक हैं आप? अल्लाह का शुक्र फतला। ऐं असां वटि मौजूदु आहिनि नौरीन कुरैशी साहिबा, टिकटॉकर आहिनि, सिंगर आहिनि। हींअर हिननि जो जेको 2-टे जेके सॉन्ग्स आहिनि उहे ॾाढा मशहूरु विया आहिनि टिकटॉक ते। त अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चवां थी। ऐं उन खां अलावा असांजा जेकॾहिं महफ़िल ठही वई आहे, महिमान एॾा सुठा असां वटि आयल आहिनि, त असां वटि जेके सिंगर बि मौजूदु हूंदा आहिनि जेको महफ़िल में 4 चंड लॻाईंदा आहिनि। त असां वटि
नवाज़ पप्पू गुल साहब मौजूद है अवां के प्रोग्राम में भली कार चवां थी ऐं जेके असांजा शन आहिनि मोहम्मद अली साहब अवां के प्रोग्राम में भली कार चवां थी ऐं इन खां अलावा ढोलक ते वेठल आहिनि अली हैदर साहब अवां के भी प्रोग्राम में भली कार चवां थी। वाह 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 पप्पू गुल ॾाढो सुठो सेबतो सुरीलो रागी आहे। अॼु असांजे प्रोग्राम में ॿियो दफ़ो आयो आहे मुंहिंजे प्रोग्राम में पहिरें ॿुधोसीं ॾाढो मज़ो आयो। अॼु वरी नए अंदाज़ में जोश जज़्बे सां पहुतल आहियो भली कार चऊं था। वॾी महिरबानी साईं पप्पू साहब वॾी महिरबानी अवां जी भाई वाह जो नालो ई तव्हांजो पप्पू आहे त ॻाइण में पप्पू हूंदो आहे। वही अवां जो मोहब्बत वॾी महिरबानी लख तोरा। तो स्टार्ट कंहिंखां वठूं भला लेडीज़ फर्स्ट या मेल फर्स्ट आहे अॼु? अच्छा सर का ही पूछना सी पेरा सर हमें ये बताइएगा कि जैसे कि अभी हमें सुनाई दे रहा है कि हीट वेव्स जो हैं और उसके अलावा पीक पे हैं और शदीद गर्मी है लोड शेडिंग है हम कराची की बात करें या गांव की बात करें सब जगह यही सारी सूरत हाल है तो कैसे हम एनवायरनमेंट को चेंज कर सकते हैं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखें ये अपने ये जो आजकल जो माहौल चल रहा है या जो गर्मी हो रही है तो बेसिकली हमारी गवर्नमेंट का काम है कि हमारे इन्वायरमेंट को सही करे। इन्वायरमेंट को सही करने के लिए बेसिक चीज़ जो है वो ग्रीनरी का होना बहुत ज़रूरी है और ग्रीनरी पे कोई तवज्जो नहीं देता। हर आदमी कंक्रीट वाले घर बनाना शुरू कर देता है। अगर घर बना रहे हैं बहुत अच्छी बात है बनाए मगर उसके साथ साथ आप 4-4 5-5 अपने दरख्त भी अपने घर के साथ लगा लें। हर आदमी ये जिम्मेदारी हर खानदान अपनी जिम्मेदारी उठा ले। इसमें कोई पैसे नहीं लगते 200-300 रुपए का पौधा आता है वो आप लगा दें और रोज आपकी एक जिम्मेदारी है किसी की जिम्मेदारी लगाते कि एक बाल्टी पानी सिर्फ उसमें डाल दिया करें। पौधा खुद ही चलेगा आपको चलाने की जरूरत नहीं है। तो उसके बाद आप देखेंगे कि आज से 2-4-5 साल के बाद एकदम ये शहर ये जो पूरा हमारा कराची शहर हो गया या पूरा सिंध ये सब चेंज हो जाएगा। देखें अब यहाँ बारिशें भी इसीलिए नहीं होती क्योंकि ग्रीनरी नहीं है। तो उसके लिए बुनियादी चीज़ों पे हर किसी को अपनी जिम्मेदारी खुद ऑन करनी पड़ेगी क्योंकि गवर्नमेंट इस सतह पे इस हद तक नहीं कर सकती क्यों हमारे जो मुल्क के हालात ऐसे नहीं है कि वो गवर्नमेंट ये भी काम करे। गवर्नमेंट सिर्फ लोगों को खाना प्रोवाइड कर दे जो उनकी बेसिक ज़रूरत है वो पूरी कर दे। अब ये लोगों को चाहिए कि खुद अपने तहत जो है ना ये जिम्मेदारी उठाएं और इसमें वो अपना किरदार अदा करें। अब देखें ये पूरा हमारा जो सिंध है ना एकदम चेंज हो जाएगा मगर इसमें हमको खुद अपनी जिम्मेदारी उठानी है। सभिनी खे पंहिंजे हिसे जी क्षमा पाण जलाइणी आहे पर बदकिस्मती पाण हिकिड़ी आहे पर उहा इहा आहे त असां वटि थिए ईअं थो त जिते बि ग्रीनरी हुई या जिते सुठा सुठा वण हुया त हाणे उते कटाई शुरू थी वई प्लॉटिंग शुरू थी वई झंडा लॻल तव्हां ॾिसंदा हूंदो। ऐं ॿियो वरी मसइलो इहो आहे असां वटि त जेकॾहिं को घर माण्हू ठाहे थो उते को ख़ूबसूरत वण आहे त उनखे पहिरियां कटे पोइ उते कमरो था ठाहे। ॿियनि मुल्कनि में सुधरियल मुल्कनि में इहा आहे त वण खे मतिलबु उते बरक़रार रखियो वेंदो आहे नक्शो अहिड़ो ठाहियो वेंदो आहे त वण बची वञे कंहिं बि तरीक़े सां वण खे कुझु न थिए। असां वटि पहिरियां ई त इहा ज़हन में ॻाल्हि हूंदी आहे वण विच में रुकावट आहे हिते विरांडो ठहंदो वण खे पहिरियां कटियो। ऐं उन खां अलावा ग्रीनरी भी हुजणु खपे और सर आप भी इस बात से सहमत करेंगे त असां वटि जेका टेक्नोलॉजी वधंदी थी वञे पर उन सां काफ़ी नुक़सान बि थियनि पिया। असां वटि जेके गाॾियुनि जा धुआं आहिनि इहे सभु असांजे एनवायरनमेंट खे ख़राबु कनि था या जेके बि गाॾियूं आहिनि इहे सभु शयूं जेके आहिनि या पॉल्यूशन आहे या जेका एनवायरनमेंट पॉल्यूशन आहे उहा बि असांजे एनवायरनमेंट खे ख़राब करे थी। त घणे खां घणो जेको आहे उहो इहो करियो त ट्रांसपोर्ट जो जेको आहे उहो इस्तेमालु घटि करियो। जेकॾहिं तव्हांखे वेझो ई किथे वञिणो आहे त तव्हां वॉक करे सघो था तव्हांजी सिहत बि सुठी रहंदी ऐं तव्हांजी गाॾियुनि जो जेको आहे उहो बि इस्तेमालु घटि थींदो ऐं तव्हांजो जेको एनवायरनमेंट आहे उहो बि सुठो रहंदो। अच्छा सर इसमें एक बात मैंने अभी की कि जहाँ पर ग्रीनरी थी जहाँ पर दरख्त थे उनको काट दिया गया और प्लाटिंग शुरू कर दी गई। इस पे क्या कहेंगे आप? देखिए रियल एस्टेट से भी आप हैं। बिल्कुल सही है ये तो बहुत गलत बात है और अब तो शायद एक कानून भी बन गया सही कि अब कोई दरख्त अगर है तो उसको कोई काट नहीं सकता उसको जुर्माना है उसके ऊपर सजा भी है। अच्छा इम्प्लीमेंट होता है ये कानून? देखिए इम्प्लीमेंट होना नहीं होना तो वो तो इदारों का काम है मगर कानून मौजूद है पहले कानून नहीं था जिसकी वजह से ये भी कत्ल है मतलब वण जो बिगड़ो कत्ल है। अब पूरे जंगलात जो ना काट दिए और वो लकड़ियां बिक गई। पहले एक देयार की लकड़ी आती थी अब इतनी माशाल्लाह इतनी हमारे यहाँ वाफर मकदार में होती थी कि हम उसको जलाते थे जबकि अब वो स्क्वायर फीट के हिसाब से इतनी महंगी बिकती है तो ये तो हमने जुल्म किया अपने साथ। अब ये कि चलो अच्छा हो गया कि ये हमारी गवर्नमेंट को ख्याल आ गया कि भाई चलें जो हो गया अब तो कम से कम बचा लें। सही। और ये यकीन मानिए मुल्क इतना अच्छा मुल्क है कि आपको पता है कि ये नेमतें नहीं मिलेंगी जो हमारे पास सर सब जमीन आए तो जेको पोखियो तो वो जल्दी थी विंदो है मतलब जो आप बीज बोएंगे वो जल्दी हो जाता है। तो ये जब ग्रीनरी होगी बारिशें इतनी होंगी यकीन माने ये भी आपको यूरोप से कम नहीं है।
हमने अपने मुल्क का हाल खुद खराब कर लिया हुआ है, कोई और शक ये नहीं है सही इसमें। हो सकता है। अब गवर्नमेंट की जो जिम्मेदारी है वो तो करेंगे मगर हमें भी अपनी जिम्मेदारी उठानी पड़ेगी। पंहिंजे हिसे जो कम सभिनी खे पाणी करणु खपे। साईं ऐं जे चए मैडम थो न जी, त बारिश थींदी ग्रीनरी हूंदी त गवर्नमेंट शायदि इन करे घबराए थी बारिश ईंदी आहे त पोइ वरी मसइला थी वेंदा आहिनि काफ़ी मसला थी वेंदा आहिनि, अहिड़ो कम ई न रोज़ कयो जो थी बारिश वेंदी थिए आहे। बारिश थी है, सही था चओ। तो बारिश आता है तो पानी आता है ये भी मसला हो जाता है। अच्छा मैडम नौरीन कुरैशी साहिबा बस आज मौजूद हैं। जैसे कि बात एनवायरनमेंट पे हो रही है तो आप हमें ये बताएं कि टिकटॉक जो है वो क्या एनवायरनमेंट सही कर रहा है या खराब कर रहा है? कुछ अच्छा है और कुछ थोड़ा सा नेगेटिव है। तो अच्छा चल आप रहा कौन है। सी वीडियोस बनाती हैं? मैं नॉर्मल Positive, घर में negative? पॉजिटिव घर में ही क्या टॉपिक होता है ज्यादा? फेस बस इसके अलावा कुछ मतलब वो सॉन्ग्स भी बनाती हैं या Songs एक्टिंग पे, करती हैं क्या होता है? लिपसिंग करती हूँ अच्छा अच्छा सॉन्ग अच्छा पे। सही 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 तो ट्रेंडिंग पे जाती हैं वीडियोस लोग देखते हैं कहते हैं कि देखते हैं। मैंने आपको फॉर यू पे देखा था। जी जी फॉर यू पे ही चल रही हूँ अभी। अच्छा तो ये बात सुन के क्या क्या फील होता है कि खुशी होती है कि मैंने जो वीडियो पहले बनाई तो अपने लिए तो बना वही रही वायरल थी, हो गई, हाँ? अब ये कि वायरल हो गई अपने लिए तो खुशी नहीं हो बनाई रही ना है। देखिए आपने अपने लिए बनाई होगी तो ओनली मी उस पे प्राइवेट किया होगा पहले तो अपने लिए बना रही थी तो लेकिन एवरीवन का ऑप्शन है तो फिर तो अपने लिए नहीं बनाई। अच्छा अचानक से एक ट्रेंड अचानक, हो जी, गया और हो फिर गया। ट्रेंडिंग पे चली गई तो कैसा फील हुआ उस वक्त? अच्छा लग रहा है और अब बनाने को दिल भी चाहता है। कभी कभी बिजी हो जाते हैं तो नहीं बना पाते, फैमिली में अपने घर में तो नहीं बना पाते। अच्छा कभी अच्छे कमेंट्स आते हैं या बैड कमेंट्स भी आते हैं? मैंने कमेंट्स तो ऑफ किए हुए हैं लेकिन इससे पहले मेरे ब्यूटीफुल के आते थे। अच्छा 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 जी हाँ, हाँ। अच्छा अच्छा। नहीं वो ब्यूटीफुल होगा या ब्यूटीफुल होगा तो पूरी- जो भी आप समझे। अच्छा आपके 2-3 सॉन्ग्स जो हैं वो भी वायरल हुए हैं उनके बारे में भी बताएं। जी अभी मेरे 2 सॉन्ग रिकॉर्ड हुए, एक तो नारे मस्ताना अच्छा। और एक छेल छपीला। अच्छा वो अच्छा आपने ये खुद ट्रेंड गाए पे थे? थे? अभी खुद गाए। अच्छा तो खुद गाए। सिंगिंग का कैसे शौक हुआ? ये टिकटॉक के बाद हुआ है पहले? पहले से ही है शौक तो लेकिन इतना नहीं था आइडिया कि इतनी अच्छा कर जाऊंगी। लेकिन अब है कि सही, करना सही। है अब। सही तो कितने ट्रैक बनाए आपने अभी तक? अभी 2 ही बनाए? 2 ही। सिर्फ 2 बनाए? जी जी अच्छा कहीं पे start ये किया। गाए हैं टिकटॉक के अलावा? टिकटॉक के अलावा Recording हाँ हुई है ऐसे ही कहीं घर पे ही गाती थी, फिर उसके बाद 2-3 चैनल पे गई और फिर अच्छा। शौक हुआ, अच्छा फिर रिकॉर्डिंग शुरू कर दी। पहली मर्तबा कब एहसास हुआ, किसने बताया कि आपकी आवाज़ इतनी अच्छी है? मेरी फ्रेंड है, एक एक्टर है, उसने मुझे कहा कि तुम्हारी आवाज़ बहुत अच्छी है अच्छा हाँ। तो तुम शुरू कर दो। क्या उसने सच कहा था? जी बात तो सच है मगर बात है रुसवाई। नहीं तो फैमिली वाले फिर क्या कहते हैं? कुछ नहीं। हाँ अच्छा तो वो कहते हैं अच्छी आवाज़ है। जी जी अच्छा उनकी तरफ से अलाउ है? जी बेहतरीन, ये तो बहुत अच्छी बात है कि पेरेंट्स की तरफ मतलब पेरेंट्स जी तरफ खां बलाव हुजे ऐं माण्हू पोइ उहो कमु जेको आहे न उहो ईज़ीली सुठे दिलि सां ऐं चङी नीयत सां करे सघंदो आहे। सही 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 सही। तो सर जी फिर रियल एस्टेट पे आ जाते हैं तो कितने पैसे होने चाहिए कोई अच्छा सा कोई प्लॉट लेने के लिए? आजकल का बड़ा मतलब वो महंगा ज़माना हो गया यार, वो लाखों की बात नहीं अब करोड़ की बात चल रही है। हाँ मैं समझता हूँ कि कोई भी चीज़ खरीदने के लिए आपको पैसों की ज़रूरत नहीं होती, अच्छा हिम्मत की ज़रूरत होती है। वाह वाह हिम्मत तो बड़ी है, मुझे बता दें कहाँ खरीदनी है? नहीं है लोगों के पास। नौकरी पेशा इंसान के पास अगर कोई 5 लाख होंगे उसको बोलोगे इन्वेस्ट करेगा, वो देखो डूब ना जाए, वो लगाएगा ही नहीं। हालांकि उस 5 लाख ने 50 लाख रुपए होने, अच्छा कारोबारी के पास जाएंगे वो 50 लाख कर लेगा, मगर नौकरी वाला जो ना खर्च नहीं करेगा वो 5 लाख उसका 2.5 लाख रह जाएंगे। क्योंकि नौकरी के पैसे ही एक लिमिटेड होते तो हैं ये बेचारों के मंथली होते मसला हैं। ये है ना, ट्रस्ट की बात है ना, वो बेचारा एक मतलब थोड़े थोड़े पैसे जमा करके 5 लाख किए उसने, तो जाहिर सी बात है घबराएगा कि पता नहीं पैसे देखें आपकी ये बात बिल्कुल सही है कि आजकल फ्रॉड बहुत है, फ्रॉड बहुत चल रहा और फ्रॉड की वजह से वो जो बेचारा इतनी मेहनत से पैसे कमा रहा है तो वो सोचता है यार ये 5 लाख भी चले जाएंगे फिर क्या होगा। मिसाल दे रहा हूँ 5 लाख है, 10 लाख है, 50 लाख है। है, 5 साल उसको लगे 5 लाख जी बनाने जी में। हाँ? जी ऐसा ही है ना। चलो अब तो खैर 1-1 लाख रुपए तनख्वाह हो गई, अब जल्दी बन जाते हैं, मगर अब जो चीजें थी ना जो 5 लाख की थी वो 50 लाख पे चली गई, 5 करोड़ पे चली गई। सही सही। तो मतलब उस लिहाज से वो 1 लाख भी कम है, सैलरी ज्यादा हो रही तो महंगाई भी बढ़ रही महंगाई है। उससे ज्यादा हो रही है, सैलरी कम बज रहा बात वही है, बात तो वहीं तक सही है। उसमें ये है कि आपकी हिम्मत होनी चाहिए। सही देखिए मुझे कोई 30 साल या 28 साल से ज़्यादा हो गए मुझे इस फील्ड में यही काम करते हुए। तो मैं जब आया था तो उस वक्त जहाँ पर डिफेंस में बेंगलोर जो है वो
35 से 40 लाख रुपए के बुक हुआ करते थे। बुक कोई नहीं करता था, बंगले कभी नहीं सुने होंगे कि बुक होते हैं। अच्छा। सिर्फ बंगले बिकते थे। अच्छा। मगर मैं वही था कि जो कि मैं बंगले बुक करता था। और किनको करता था, जैसे मैं अपने कोई खास जानने वाले होते थे, क्या इनका कोई छोटा सा मकान है, 100 गज का मकान है, किसी छोटे से इलाके में रह रहे हैं, तो मैं उनको कहता था यार देखो डिफेंस में आपको अगर घर बनाना है तो आपको हिम्मत करनी होगी। तो कहते थे भाई हिम्मत तो बहुत है, बोलो कितनी बोरियां उठानी है। मैंने कहा ये हिम्मत नहीं चाहिए, दिल की हिम्मत चाहिए कि आपके पास जो पैसे हैं हिम्मत करो और कोई चीज बुक कर लो। सही। क्योंकि देखिए ग्रेजुअली प्लॉट का रेट बढ़ रहा है, सही। कंस्ट्रक्शन का रेट बढ़ रहा है, 2 साल का आपको टाइम मिलेगा। सही। जबकि आप रेडी प्रॉपर्टी लेने जाएंगे तो आपके पास ना 35 लाख है ना घर मिलेगा आपको। सही। मैं आपके साथ ये हेल्प कर सकता हूँ कि आप मुझे 10 लाख रुपए दे दें, मैं आपका घर बुक कर देता हूँ और फिर 2 साल में आप ग्रेजुअली पैसे दे दें तो आपका घर बन जाएगा। तो उनमें से बहुत से लोग तो हिम्मत नहीं कर सके। जिन्होंने हिम्मत की वो मेरे टिप पर हैं। तो उन्होंने फिर कहा कि भाई हमारे पास तो 5 लाख है, 6 लाख है, हमारे पास तो 10 लाख नहीं है। उस वक्त 10 लाख बहुत बड़ी बात होती थी। मैंने कहा यहाँ हिम्मत की जरूरत है, कहीं से भी करके कुछ करना है। नहीं, कुछ नहीं करना है। तुम्हारे बीवी से ताल्लुकात कैसे हैं? बोले बहुत अच्छे। मैंने कहा पैसे लो, उसका जेवर जितना भी उसका बेचो। या वो तो नहीं बेचेगी, मेरे ताल्लुकात तो अच्छे नहीं हुए। वो तो अपने यहाँ से। मैंने कहा तुमने भी तो कुछ दिया होगा। खैर वो तो करते करते नहीं, वैसे ये मुनासिब होता है कि बहुत मुनासिब होता है। देखिए नहीं तो वो अपने पेरेंट्स के घर से एक तो लेके आती है, ऊपर से वो सेल हो जाए। वो तो उसके शोर क्या ही अब हुआ। देखें मैं नहीं, इसकी ऐसे बात कैसे शौहर नहीं का नहीं हो? वो बात जो कर रही है ना वो भी सही है, मगर मैं आपको बताऊं ये दोनों का घर बन रहा है, एक का घर नहीं बन रहा है। सही। हाँ। अब जब घर बनेगा, घर में जो फायदा होगा तो घर में घरवाली के नाम पे होगा घर, हाँ, फिर या सही पे है। दोनों के नाम पे होगा। और ना भी हो, मैं तो कहता हूँ औरत के नाम पे होना चाहिए घर। उसकी भी तो कुछ सेफ्टी होनी चाहिए। चाहे वो जेवर लो ना लो, मगर जब आपके पास पैसे नहीं है तो फिर आपस में म्यूचुअल अंडरस्टैंडिंग से आपको करना पड़ता है ये हाँ, ये सही काम। आप लें उनसे और लेने के बाद इन्वेस्ट कर दें। आप जेवर ना पहने, कुछ अर्थ आर्टिफिशियल जेवर पहन लें। हुआ ये कि फिर मैंने जो उनको 35 लाख का जो बंगला बुक करके दिया तो खैर करके उन्होंने 10 लाख रुपए दे दिए। हमने भी बंगला बुक कर दिया। फिर उनको जगह दिखाई, ये घर है, यहाँ पे 300 गज का घर बनेगा, 2 गाड़ियों की पार्किंग होगी, एक आपका ड्राइंग रूम होगा, लाउंज होगा, किचन होगा, 1 बेडरूम नीचे होगा, 3 बेडरूम ऊपर होगा, छत भी आपकी अपनी होगी, अंडरग्राउंड टैंक होगा, ओवरहेड टैंक होगा। पूरा उनको जब समझाया और मैंने कहा बड़ा खूबसूरत घर होगा, आपकी सोच से ज़्यादा अच्छा होगा। तो वो तो जो आदमी अगर 80 गज के मकान में रह रहा है, अब उसको ये भी ख्वाब भी आ जाए तो उसके लिए तो बहुत है। मगर अब तो उसने पैसे लगा दिए तो अब तो ख्वाब नहीं, अब तो वो हर चीज़ को हकीकत देख रहा है। फिर उसके बाद ये हुआ कि उसने हिम्मत की। ऐसे कई लोग हैं जिन्होंने हिम्मत की, उन्होंने माशाल्लाह 2 साल के बाद वही घर जो है ना 74-75 का हो गया। तो कहने लगे यार मैं तो अपने भाई को भी कराना चाह रहा था, उतने नहीं किया। ये तो पुराने जमाने की बात नहीं, पुराना जमाना नहीं बेटा। अब कितनी हिम्मत करनी चाहिए? अब भी उसी हिसाब से हिम्मत करनी चाहिए। देखिए उस वक्त जो है ना 5-10 लाख थे, अब आपको 1 करोड़ चाहिए वो। चलें जी, मैं और जफर मतलब मिला जुला के कोई प्लाट ले लेते हैं। पप्पू गुल असां गड्ढा त पप्पू गुल को सुठो कलाम ॿुधो न प्लाट पौधा वठूं पाण चंड ते कंदासीं प्लाट। तेसी ताईं वक़्तु अची वेंदो। वक़्तु अची वेंदो। वाह वाह कजो, छा ॿुधाईंदो? साईं कलंदरी धमाल आहे, असांजा प्यारा दोस्त आहे शाइर अमीर अली गोरड़ साहब जो। वाह वाह। कलंदर वसई कलंगी औलाद तुझी लाल वसे लाली, असी एमदार गुनहगार तुझे दर्जा मस्त मलंग मवाली। ओ बेली स्वाली न खाली मोट दौलतों दे दरता, दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर, दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर। जीवे से वाणी सरकार जाने अली अली, ओ जीवे से वाणी सरकार जाने अली अली। दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर, दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर। ओ जीवे से वाणी सरकार जाने अली अली, ओ जीवे से वाणी सरकार जाने अली अली। सुबह मंझंदि शाम ते वेंद तो हले,
दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर ओ जीवे से वाणी सरकार जाने अली अली ओ जीवे से वाणी सरकार जाने अली अली दमादम मस्त कलंदर हाँ पिरिया डे पंध जगो विंदो करे ओ पिरिया डे पंध जगो विंदो करे हाँ पिरिया डे पंध जगो विंदो करे ओ पुष्ण सदा झोला उताई दोवा भरे दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर ओ जीवे से वाणी सरकार जाने अली अली ओ जीवे से वाणी सरकार जाने अली अली दमादम मस्त कलंदर हाँ लाल बेमिसाल आगे खुदा जो वली लाल बेमिसाल आगे खुदा जो वली हाँ लाल बेमिसाल आगे खुदा जो वली ओ करम जते पाण कयो अमीरा गली दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर ओ जीवे से वाणी सरकार जाने अली अली ओ जीवे से वाणी सरकार जाने अली अली दमादम मस्त कलंदर वाह साईं वाह 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 साईं कलंदर जी धमाल ॿुधीसीं मज़ो वरितोसीं रूह खे राहत मिली फ़रत मिली सो हाणे तव्हांजो छा ख़्यालु आहे छा कयूं ब्रेक जी तरफ़ साई जो टाइम थी वियो आहे सनड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था मोटी अचूं था तव्हां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था अॼु तमामु घणो काराइतो प्रोग्राम आहे उन्हनि दोस्तनि जे लाइ जेकी प्लॉटिंग करणु चाहिनि था जेकी पंहिंजो घरु ठाहिणु चाहिनि था कराची में मूं ॾिठो आहे त 60 खां 70% माण्हू किराए जे घर में रहनि था जिन खे पंहिंजो घरु न आहे जेकी मुख़्तलिफ़ शहरनि खां अची ऐं हिते रोज़गार जे सांगे तरसियल आहिनि रहियल आहिनि पर पंहिंजो घरु न वठी सघिया आहिनि सो उन्हनि जे लाइ सुठो घरु वठण जे लाइ ख़ूबसूरत सलाहूं ॾियण जे लाइ असां गॾु साईं मौजूदु आहे ऐं गॾु टिकटॉकर मौजूदु आहे जंहिंखां तव्हां हाणे सवाल कयो जी सर हमें ये बताइएगा कि जैसे कि आपने इन्वेस्टमेंट बताई लेकिन वो इन्वेस्टमेंट बहुत पुराने ज़माने की बताई अभी क्या इन्वेस्ट कर सकते हैं हम कितने पैसे होने चाहिए हमारे पास अभी भी अगर आपके पास कोई आप समझें कि आज भी अपार्टमेंट कुछ इलाकों में मिल जाते हैं कुछ सस्ते मिल जाते हैं जैसे 50-60 लाख में भी मिल जाते हैं या इससे भी कम में मिल जाते हैं तो एरिया के हिसाब से अगर डिफेंस में जाएंगे तो मिनिमम भी आपको 60-70 लाख रुपए का भी मिल जाएगा अपार्टमेंट तो आप उसमें भी इन्वेस्ट कर सकते हैं ज़ाहिर है उस पुराने वक्त में अपने भी उस लिहाज से अभी भी सस्ता ही है अगर आप करना चाहते हैं तो कर सकते हैं तो उसमें ये है कि अभी भी वही है कि आपको 10-15 लाख रुपए देने होंगे फिर उसका ग्रेजुअली 2 साल में आपको पेमेंट करनी होगी एक रास्ता है कि इकट्ठे पैसों का आपको बोझ नहीं आएगा आप कर सकते हैं तो घर भी चला सकते हैं बच्चों की तालीम भी देखिए वो थोड़ा बहुत आपको इकट्ठे नहीं देने पड़ेंगे ये बात इसमें बहुत आसानी हो जाती है और जब ये चीज़ें देखें अभी जैसे 1 साल पहले जो है जो सरिया जो था वो 1 लाख रुपए टन था आज वो 2.5 लाख रुपए टन हो गया तो अब अगर जिन्होंने 1 साल पहले इन्वेस्टमेंट की थी आज उनकी चीज़ वैसे ही डबल हो गई क्योंकि हर मटेरियल डबल हो गया तो अगर जिन्होंने बुक किया ना उनके रेट नहीं बढ़ेगा उन्होंने तो बुक कर लिया जैसे 50 लाख में पिछले साल बुक किया था आज वो 1 करोड़ का हो गया तो अब उनको 50 लाख का तो वैसे ही फायदा हो गया जो भी रेट जो बढ़ रहे हैं तो इसमें नुकसान नहीं होता बुकिंग करने में फायदा होता है
बनिस्बत ये है कि आप जहाँ बुकिंग कर रहे हैं ना वो लोग सही होने चाहिए। अगर वो लोग गलत हैं, आपने इन्वेस्टमेंट कर ली, अब उनकी नीयत खराब हो गई, आपने तो बड़ी मेहनत से पैसे दे दिए। कुछ लोग ऐसे भी हैं मार्केट में जो कि अब देखते हैं कि अब रेट हमारा 1 करोड़ का हो गया और हमने तो 50 लाख में बुक किया था, तो फिर उस वक्त उनके दिल में बेईमानी आ जाती है और वो खून जो चूसते हैं ना गरीब लोगों का चूसते हैं, वो नहीं होना चाहिए क्योंकि खुद के पास तो बहुत पैसे हैं, मगर अब आपने नजर रखी हुई है कि जिसको 50 का दिया था मैंने 50 का क्यों दे दिया, ये तो 1 करोड़ का हो गया, तो मेरा प्लाट है मैं क्यों दूं। तो फिर वो कहते हैं भाई सरिया इतना था अब इतने का हो गया, अब ये तुमको इतने पैसे और देने पड़ेंगे, बिजली के पैसे और देने पड़ेंगे, सब मिला के आपको 25 लाख रुपए और देने पड़ेंगे। एक तरीके से ये हराम है। अब वो तो बेचारा मजबूर है, फंस गया है, वो तो देगा। तो उस वक्त थोड़ा सा इंसानियत का भी वहाँ पे ख्याल करना चाहिए कि देखें किसी मजबूर इंसान के का फायदा नहीं उठाना चाहिए, उसको ख्याल करें, अल्लाह आपके रिस्क में और बरकत देगा, बहुत बरकत देगा। अच्छा, ये तो डिफेंस की बात हुई, कौन से एरियाज हैं जहाँ पर थोड़ा बहुत इन्वेस्ट करके बंदा भी ले सकता है? नहीं, आपकी नज़र में अब ये देखें, मुझे नहीं पता कि जैसे पिछले साल मैंने अब मेरी मतलब खानदान के कोई थे तो उन्होंने कहा हमारे पास 25 लाख रुपए 26 लाख रुपए, अच्छा तो हम क्या करें। मैंने कहा भाई इस वक्त तो डिफेंस में तो ये चीज़ मुमकिन नहीं है इस वक्त, तो अब तो रेट बढ़ गए, तो अब एक काम करें कि स्कीम 33 में कोई सही सोसाइटी हो जहाँ ट्रांसफ़र हो, जहाँ पे गवर्नमेंट के खाते में पैसे जाए, जहाँ पर नेशनल बैंक में पैसे जमा हो, तो फिर आप इन्वेस्ट कीजिएगा। ऐसा नहीं हो कि बस हमें पैसे दे दें और वो हमने ट्रांसफ़र कर दिया, सोसाइटी में ट्रांसफ़र हो गया और गवर्नमेंट को 1 रुपया भी नहीं दिया। मतलब गवर्नमेंट को रेवेन्यू मिलना चाहिए, तो फिर आपका टाइटल क्लियर होता है। फिर अगर कोई फ्रॉड करता है तो आप कोर्ट में जाते हैं कि देखें मैंने तो नेशनल बैंक में पैसे जमा कराए थे, गवर्नमेंट को मैंने पैसे दिए, मैंने रेवेन्यू दिया है, मैंने इनसे प्लॉट लिया था, मगर आपकी डॉक्यूमेंटेशन 100% सही होनी चाहिए। अगर आपके पास लीगल डॉक्यूमेंट सही नहीं है तो आपको कोर्ट भी आपको सपोर्ट नहीं करेगी। तो उसके लिए जब आप बुकिंग करें, कोई चीज़ खरीदें तो अपने डॉक्यूमेंट ज़रूर चेक करें। मैं बड़ी मोदबाना गुजारिश करता हूँ उन लोगों से जो बड़ी मेहनत से पैसे कमाते हैं और फिर उसके बाद वो उनकी अपनी गलत या लोगों पे भरोसा करके गलत लोगों पे भरोसा करके अगर वो पैसे दे देते हैं तो उनकी अपनी भी गलती होती है। तो उसके लिए जब तक आपको कोई ईमानदार और अच्छा आदमी ना मिले या कोई जब तक भरोसा ना कर ले कि कोई जो आदमी आपके साथ जा रहा है या कोई कंसल्टेंट है तो उस पर भी भरोसा ना करें, पहले उसकी भी इंक्वायरी करें कि वो कैसा है। ये तो डिफेंस यहाँ की बात हुई, लेकिन वो DHA हाईवे वाला उसकी कोई जानकारी है? नहीं, बहुत है जानकारी, वो तो जैसे ये डिफेंस ऐसे वो भी डिफेंस, मतलब वहाँ पर भी वही रेट चल रहा है, डेवलप हो रहा है ना। देखें मगर देखें जैसे लोगों ने 40 लाख रुपए का प्लॉट लिया था, 1.5 करोड़ के हो गए। अच्छा। तो वहाँ पर सेफ इन्वेस्टमेंट इसलिए है कि वो इदारा बहुत मजबूत है। अच्छा। DHA है, फौज का इदारा है। अच्छा। तो वहाँ पर आपको प्लॉट बिकते नहीं है, ट्रांसफर होते हैं। अच्छा। अगर किसी भी DHA में कोई प्लॉट खरीदने जाएंगी तो वो प्लॉट आपको अफसर ये नहीं पूछेगा कि आपको पैसे मिले नहीं मिले, कोई अफसर नहीं पूछेगा। वो कहते हैं कि पहले आपको मेंबरशिप लेनी पड़ती है 1,25,000 रुपए की। अच्छा। वो मेंबरशिप लेंगे तो आपको मेंबरशिप कार्ड मिलेगा। अच्छा। फिर आप जो प्लॉट खरीद रहे हैं तो उसके अंदर मेंबरशिप नंबर डलेगा। तो वहाँ पर प्लॉट जो है वो DHA में जो फौजी अफसर, रिटायर्ड फौजी अफसर बैठे हुए हैं, वो आपके प्लॉट जो है ट्रांसफर करेंगे, आपको सेल नहीं करेंगे। मैं मेंबर हूँ, आप मेंबर है, मैंने प्लॉट सेल किया, मेंबर ही ले सकता है, वो मेंबर टू मेंबर ट्रांसफर होता है। उनकी पॉलिसी है, जैसे फौज में जो फौजी किसी दूसरे फौजी भाई को ट्रांसफर कर सकता है तो वो ट्रांसफर हो रहा है। इसी तरीके से अगर हम सिविलियन है तो हम भी जो है ना प्लॉट्स ट्रांसफर कर सकते हैं। वो हमारा अफसर जो है हमारे नाम पे ट्रांसफर करेगा, उनको लेन देन से कोई मतलब नहीं कि प्लॉट कितने का है, कितने का खरीदा, पैसे मिले नहीं मिले। उन्होंने कहा भाई एक हमारे DHA का मेंबर है और दूसरी पार्टी जो है वो भी मेंबर है। अब ये मेंबर टू मेंबर ट्रांसफर हो रहा है, डायरेक्ट बाय नहीं हो सकता। बाइंग जो ना बाहर होती है, एग्रीमेंट बाहर होता है, वो उससे इनका कोई ताल्लुक नहीं होता। मगर आपकी ट्रांसपेरेंसी ये होती है कि आपके जो डॉक्यूमेंट्स होते हैं ना वहाँ पर टाइटल बिल्कुल क्लियर होता है, वहाँ कोई फ्रॉड का 1% भी चांस नहीं है, ना वहाँ रिश्वत होती है। वहाँ पर हर चीज ग्रीन, वहाँ कैमरे लगे हुए हैं, वहाँ पर आप जाएंगे अच्छी तरीके से जाए, जाके आपके नाम पे प्लॉट ट्रांसफर होगा, उसमें ऑब्जेक्शन होगा तो वो बता देंगे ये ऑब्जेक्शन है, उसको क्लियर कर लें, फिर वहाँ से क्लियरेंस सर्टिफिकेट। सही। अच्छा जी, मुझे आप बताएं कि टिकटॉक पे जब आप वीडियोस बनाती हैं तो तैयार होके मेकअप शेकअप करके बनाती हैं या फिल्टर का सहारा लेती हैं? जी, फिल्टर का सहारा ले लेती हूँ और फिर भी लेना पड़ता है मेकअप के बाद? विदाउट मेकअप। अच्छा, विदाउट मेकअप। अच्छा, मैंने देखा है कि विदाउट मेकअप फिल्टर अच्छा लग जाता है, मेकअप किया हुआ के साथ फिर अच्छा नहीं होता, फिर फिल्टर जो है ना वो अच्छा मजे का नहीं लगता, डबल आइस आती है। हाँ, तो मतलब फिल्टर से खूबसूरत हो जाती है, सब हो जाते हैं। भाई इनका क्या कसूर है? अच्छा, वैसे कैसे बनाती है टिकटॉक?
ज़्यादा फेस की ही बनाती हूँ और इतना ज़्यादा कहीं आउटडोर वगैरह नहीं, घर में ही फेस की बनाती हूँ बस। अच्छा, टिकटॉक जो है वो एज अ फ्यूचर लेकर आप बनाती हैं या वैसे ही टाइम पास के लिए? वैसे ही टाइम पास के लिए बनाती हूँ। As a future। सोचा नहीं है कि आप उसमें फेमस हो जाएंगी और उसी में से कमाना शुरू होगा कर तो फिर देंगी? देखेंगे। अच्छा, आपको देख के फैमिली में किसी और को भी शौक हुआ है टिकटॉक बनाने का? तकरीबन आजकल तो सभी बना रहे हैं। सभी बना रहे हैं, जी, सबकी बच्चा अपनी अपनी बना आईडी रहा है। जी। तो एक दूसरे को फॉलो कर रही हैं आप कि भाई मुझे फॉलो कर लेना, फॉलो बैक मैं भी कर लूंगी? ऐसा नहीं है, फैमिली बाद में आई है और फिर पहले मैं आई थी, तो अच्छा, फैमिली को मैंने अभी तक फॉलो नहीं किया। फॉलोइंग लिस्ट में कौन कौन से बड़े बड़े टिकटॉकर आपके, या वही नहीं है, जीरो है? नहीं है, अच्छे खासे हैं जो पता चले पसंद है। कौन अच्छा लगता है आपको, पता चले। सबसे पहले तो अली हैदराबादी को देखा था, उसके बाद फिर डोली हैं और ये सारे डोली जी सब अच्छी करते हैं, अच्छी बनाते हैं टिकटॉक, अच्छे लगते हैं, तो अच्छा है। अच्छा, सबसे ज्यादा कौन सा टिकटॉकर या लड़की या लड़का कौन सा ज्यादा अट्रैक्ट करता है? अली हैदराबादी ज़्यादा अट्रैक्ट करता है और डोली अच्छी लगती है। सही सही। अभी वो फॉर यू पे नहीं आ रहा, कम हो गया है उसकी जो नहीं, दोनों ही मेरे ख्याल से फेमस है, कम हो गई। दोनों ही फेमस है आजकल। वो सब्जी वाले भी ज्यादा चल रहे हैं और कुछ मतलब इस आजकल तरह तो की। सभी आ गए। हाँ, सभी आ सभी गए। आ जफर जिस्कानी बड़ा पॉपुलर हो गया, देखा है आपने? बड़ा मशहूर हो गया। तेरे नाम, दबंग, ये फिल्में इसकी आई हैं, उसके बाद जो है ना, ये सलमान खान की बात नहीं कर रहा, जफर जिस्कानी। नहीं, मैं समझ गई आप किसकी बात कर रहे हैं। वो पराडोली है, उसको देखा है कभी? उसको भी दिया, देखा है, सॉरी। अच्छा, तो आज उसके साथ आपको टिकटॉक बनाने का शरफ हासिल होगा आखिर में। अच्छा, चलो। वो हमारे फेमस एक्टर हैं, तो आप बहुत प्राउड फील करें कि आपको उसके साथ भी मौका मिलेगा। वाह, अदा पप्पू गुल तो के आए शो को टिकटॉक रहने जो? बस कॾहिं कॾहिं असां बि वांदि कई मल्हाईंदा आहियूं। हाँ, ये ज़रूरी आहे। ॾिसूं पिया त ना स्क्रॉलिंग कंदा आहियो या पाण बि ठाहींदा आहियो? न पाण ईअं बसि ॻाइण वॼाइण अच्छा, गाननि जो ठाहींदा गाननि जो आहियो, ठाहींदा त पोइ मतलब फॉलोइंग आहे? हा बिल्कुलु, माशा माण्हू पसंद कंदा आहिनि उनखे? बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां पाण जेके ठाहींदा आहियो, पंहिंजा सॉन्ग्स ॻाईंदा आहियो या लिप सिंक कंदा आहियो? पंहिंजा सॉन्ग ॻाईंदा आहियूं। पोइ को हिट थियो आहे हुते? हा, काफ़ी हलिया आहिनि हुते। न शायदि इहा बि ज़बरदस्त ॻाल्हि आहे त हर माण्हू खे टीवी ते या जेकॾहिं चवां त के वॾी शइ ते या वॾे स्टेज ते मौक़ो नाहे मिलंदो। टिकटॉक जेका आहे उहा अहिड़ी एप्लीकेशन आहे जेका हर माण्हू अवेल करे सघे सही थो। सही, भले मौक़ो मिलंदो बि हुजे, पर टिकटॉक अॼुकल्ह हर को ठाहे थो। हर जॻह ते पहुचे थी उहा हा, इहा ज़रूरी आहे, सिहत जे लाइ बि ज़रूरी आहे, सिहत माण्हू लाइ सिहतमंद रहे थो, ख़ुशी थिए थी न। ख़ुशी थिए बिल्कुलु। ख़ुशी थिए थी सिहत अलाह साईं सिहत ॾे। भला मूंखे इहो ॿुधायो त हाणे जेको आहे सो एल्बम वग़ैरह कंदा आहियो रूटीन में या सिर्फ़ु महफ़िलूं कंदा आहियो? न एल्बम बि कंदा आहियूं। अच्छा, महफ़िलूं माशाअल्लाह हूंदियूं आहिनि। सही सही। पोइ एल्बम यूट्यूब ते अपलोड थींदो आहे त व्यूज़ वग़ैरह सुठा खणे थो? हा, सुठा। हाणे त केसट जो ज़मानो न आहे त केसट जा खपे थी या छा, हाणे व्यूज़ थिया कमु, त यूट्यूब ते व्यूज़ वधीक आहे। हक़ीक़त आहे। कंहिंजी शायरी ज़्यादा मतलब ॻाईंदा आहियो तव्हां? शायरी काफ़ी दोस्त असांजा नवां शाइर आहिनि। अॻे त उस्ताद मरहूम बाबा घायल साहब हुयो, उनजा बि तक़रीबन फॉलो कंदो अदा दर्जा बुलंद करे ॾाढो सुठो शाइर हो। बिल्कुलु तमामु बेहतरीन शाइर, रेडीमेड शाइर मां चवंदो आहियां, जंहिं महिल चवे थो आहे लिखण वारो उन महिल लिखंदो। उन वक़्तु तमामु उनजा असां ते एहसान आहिनि ऐं मूंखे बचन वांगुरु सम्झंदो हुयो। जहिड़े वक़्तु फ़ोन कर बाबा तव्हांखे ॻाईंदे ॿुधो हो उन्हनि? हा, गॾु हिते गॾु रहियासीं कराची, ॾाढो माना आहे। तव्हां भला पाण कंहिंखां सिखो था उस्ताद वग़ैरह? मुंहिंजो उस्ताद अब्दुल अमीन सेवाणी। अच्छा अच्छा, उस्ताद मंज़ूरी ख़ान जो भाणे जो आहे। सही सही सही। रियाज़ केतिरी देरि कंदा आहियो तव्हां? रियाज़ बसि रियाज़ हिते न कंदो आहियां, रियाज़ भाउ आहे हिनजो। छा जो अॼुकल्ह हर इंसान खे ज़िंदान वधी आहे, पंहिंजे कमकार हे हो, ॿिया बि खोड़ सारा कम। अच्छा, तव्हां सिंगिंग खे एज़ अ फ्यूचर वरितो आहे या ॿिया बि कम आहिनि? हे न, ॿिया बि कम आहिनि, हे दिली शौक़ु आहे बसि असांजो। अच्छा, ॿिया कहिड़ा कम आहिनि थोरो ॿुधाईंदव? ज़माने जा खोड़ सारा आहिनि। हा, इहे कम ऐं गम खुटंदा कोन्हनि। खोड़ जे इंसान जेसि ताईं जहिड़ो आहे त ॿियो कमु छॾींदा। सही सही सही। मिट माइट ख़ुशि थींदा आहिनि त? हा बिल्कुलु, ॾाढो सुठो ॻाए थो। हा, तमामु तमामु बिल्कुलु। मिट माइट ख़ुशि थींदा आहिनि ऐं मुंहिंजो मामा आहे ग़ुलाम शबीर, जो कि स्टेट लाइफ फिराइमेंट जो अरिड़हं जो ऑफिसर आहे, हाणे रिटायर थियो। अॼु मामा सां गॾु बि आयो आहे हिते। अच्छा अच्छा, ऐं ॾाढो फॉलो कंदो आहे मूंखे मामा। वाह वाह। कॾहिं ईअं थियो घर में माना ईअं को खेटो बणणु परेशानी, पोइ वरी चवंदा हुआ छॾ बाबा पप्पू तूं राग ॿुधाए त चुप कर ना? ईअं थियो आहे? हा बिल्कुलु। बाजो वॼाए त बणणु ख़तमु थियो? असल में वो मामा जी फैमिली घणी आहे, नंढड़ा पोटा वोटा आहे, कॾहिं कॾहिं तंग बियो मामा आयो आहे, मामा बियो त सब्र कयो, हुन गीत ॿुधो, पोइ चुप करे सब्र करे वेही रहंदा आहिनि। इहो सुठो पार हूंदो आहे। घर में चवंदा आहिनि सभु चुप हो जाए पप्पू वारा आहे। इहा थींदी आहे बाक़ी जिथे फैमिली घणेई हूंदी आहे, नंढड़ा ॿार घणा हूंदा त उते इहा थींदी आहे। सही सही सही।
माशाल्लाह। पोइ पाण जॾहिं घर में हूंदा आहियो जॾहिं राग ॻाईंदा आहियो सुबुह जो अक्सर माण्हू रियाज़ कंदा हाँ आहिनि बिल्कुल। त पोइ घर वारनि जी निंड फिटंदी आहे चवंदा आहिनि यार ख़ुदा ई सणाई बस या त तुंहिंजो कमरो इहो लॻंदा कयूं था त ॿिए लॾे वञी वियो आहे कमरो ने घर के लखण इन जे करे असां कमरो अलॻि कयो ज़ाहिर आहे हाणे सुबुह जो उथंदा डिस्टर्ब हर को थींदो न को थकियल आहे को काॾो ईंदो को ऑफिस में को कीअं को देरि मदार अचे थो पोइ पंहिंजे हिसाब सां वरी अच्छा वरी कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त अहिड़ी फैमिलीज़ में या माण्हू जॾहिं रूटीन में रहे थो न त पोइ आदत पइजी वेंदी आहे। हाणे तव्हां न ॻाईंदव त हुनखे निंड बि न ईंदी हा के त वरिसे भले असां रेडियो टाकियो त बि हुनखे उथंदा कोन अच्छा असांखे इहो ॿुधायो त फेमस सिंगर थियण लाइ आवाज़ जो सुठो हुजणु लाज़मी हूंदो आहे या शाइरी जो? फेमस हिकिड़ो आवाज़ सुठो हुजे ऐं शाइरी आहे त ॿई शाइरी मीनिंगफुल हुजणु बिल्कुलु खपे। बिल्कुलु शाइरी तव्हांखे छा थो लॻे जेके भला हुजनि शाइरी लफ़्ज़ भला हुजनि ऐं अॼुकल्ह जेके असांजा सिंगर्स आहिनि नई टही जा सिंगर जेके आहिनि छा उहा सुठी शाइरी जी सिलेक्शन करे रहिया आहिनि? आहिनि काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि सुठा शाइर फनकार बि आहिनि जेके माना सुठी शाइरी पसंदि कंदा ॻाइनि था गीत गज़ल था ॻाइनि थोरी शाइरी कलाम काफ़ी आहे उनखे बि माना इश्क मिजाज़ जे हिसाब सां तमामु सुठो ॻाइनि था। सही सही ऐं फेमस कहिड़ी थींदी आहे घणी खां घणी मतिलबु इहा जेकी हिकिड़ी पॉप हूंदी आहे शाइरी ॿी जेका हिकिड़ी गज़ल टाइप मीनिंगफुल हूंदी आहे उहा ज़्यादा थींदी आहे फेमस या हू थींदी आहे? असल में फेमस शाइरी उहा थिए थी जिन जा अल्फाज़ भला हुजनि ऐं गीत गज़ल त हमेशह उहो त अवामी शाइरी हुजे हर अवामी शाइरी आम माण्हू सम्झी हा सघे बिल्कुलु सम्झी सघे ऐं जेकी अॼुकल्ह वरी कैफ़ियत हले थी फुकराई बोल जेके उशाकनि जी शाइरी आहे जीअं सचल सरकार आहे भाई सरकार आहिनि इन्हनि जा काफ़ी मशहूरु जेके गीत आहिनि तमामु फेमस मूं ॾिठो आहे त पुराणो जेको ट्रेंड आहे न उहो वरी वापसि अचे थो अचे पियो हिन उस्ताद बुखारी आहे जेके जेके पुराणा शाइर आहिनि साईं एजाज साईं यकदारो चपड़ी बाजो इहो वरी 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 बिल्कुलु मार्केट अचे इन्हनि खे छॾे करे वरी नवनि साधन ते माण्हू डिजिटल थी विया हुआ डिजिटल अॼु दौर एॾो थी वियो आहे हाणे बसि इहो सौ सिधो सिंपल बाजो हुजे माइक हुजे बसि ईअं कम खे माण्हू वरी फ़क़ीरी वारी जेका रंग आहिनि उनमें अची विया हले बिल्कुलु हक़ीक़त आहे मज़ो बि उन में हक़ीक़ी में आहे हाँ इनमें कुछ शक न पर फरमाइश माण्हू कहिड़ी कंदा आहिनि महफ़िल में वेंदा आहियो त कहिड़े कलाम में उते कहिड़ो राग ॿुधणु चाहींदा आहिनि फ़क़ीरी या अवामी या छा? हा काफ़ी शादियुनि में त अक्सर करे माना किथे किथे वेंदा आहियूं त पोइ ख़ुशी जा गीत अहिड़ा हूंदा आहिनि बाक़ी अक्सर माहौल माना सूफ़ी ख़्याल जो थी वियो आहे सुठी शाइरी साईं एजाज साईं थियो सचल साईं थियो लतीफ़ सरकार थियो अहिड़ा अहिड़ा जेके हुननि जा मशहूरु काफ़ियूं आहिनि उहे पसंदि कनि पिया। सही सही कॾहिं घोट फरमाइश कई को दर्दीलो कलाम ॿुधायो असांखे? हा कॾहिं कॾहिं मां ॾिसंदो आहियां घोट सड़ियल हूंदो आहे के सटियल हूंदी आहे पर चवंदा यार मूंखे दर्द वारो कलाम दर्द वारो कलाम बिल्कुलु हक़ीक़त आहे इहा ईअं थियो आहे थींदो आहे करे पातल हुनखे हार हूंदो वेठो ॾाढो ख़ुशबाश हूंदो मगर चवंदो त यार कलाम ॿुधाए त असांखे बिल्कुलु इहा थींदी आहे हक़ीक़त आहे। अक्सर हाणे त वरी कम ई ॿियो थी वियो उन ॾींहुं मां हिकिड़े फनकार सां वेठो मौसीकार बि आहे हुन चयो यार दुनिया चेंज थी वई आहे मूं वटि हिकिड़ो फनकार आयो ऐं उन हिकिड़ो कलाम रिकॉर्ड कयो उनजा जेके मथियां ॿोल हुआ मथियूं सीटर हुई उहा ॾाढी भली हुई हेठियों वरी जेको आहे सो माना हुन पंहिंजे माइट जो नालो पियो खयूं गुज़ारे उन यादि में कलाम पियो ॻाए। हाणे अॼुकल्ह चई त असां अहिड़ा कलाम ॿुधूं था पिया सो हाणे माहौल चेंज थी वियो आहे सहरा बि माण्हू ॻाइनि था नाला विझी करे हाणे जल्दी डिजिटल दौर थी वियो आहे। वाह वाह पोइ हाणे भला छा ॿुधाईंदो? हाणे गीत अथई असांजे प्यारे दोस्त इरशाद जागीरानी साहिब जो वाह वाह इहो त मूंखे इरशाद जागीरानी कॾहिं कॾहिं मुलाक़ात थींदी आहे माण्हू चङो आहे सुठो माण्हू सुनना चाहिए जी दिल पर तुझे दिल में ओ शलम हुजी जाए हुजे ॿियो सॼो प्यार पहिरीं शल इरशाद लाइ हुजे और गोदो सां ठाहो हुजे ॿी गणती डाहे जागीरानीअ खे तोसां हर रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो आहे तुंहिंजे पाड़े में रहण जो मज़ो पंहिंजो आहे तोसां हर रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो आहे तुंहिंजे पाड़े में रहण जो मज़ो
बिल्कुल ओ इहो भी काफ़ी मुझे दिल में आया बिल्कुल ओ इहो भी काफ़ी में टिकण जो मज़ो पंहिंजो आहे मुंहिंजे पाड़े में रहण जो मुंहिंजे पाड़े में रहण जो ओ मज़ो पंहिंजो आहे रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो तुंहिंजे हथड़नि खे चुमण सां ओ सुकून मिलंदो तुंहिंजे हथड़नि खे चुमण सां ओ सुकून मिलंदो तुंहिंजा पर पेर चुमण जो मज़ो पंहिंजो आहे तुंहिंजा पर पेर चुमण जो मज़ो पंहिंजो आहे तुंहिंजे पाड़े में रहण जो तुंहिंजे पाड़े में रहण जो ओ मज़ो पंहिंजो आहे तोसां हर रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो आहे तोसां हर रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो आहे भली माखी हुजे मिसरी और रखा पिरी परते भली माखी हुजे मिसरी और रखा पिरी परते चाह इरशाद चखण जो मज़ो पंहिंजो आहे चाह इरशाद चखण जो मज़ो पंहिंजो आहे ओ तोसां हर रोज़ मिलण जो तोसां हर रोज़ मिलण जो ओ मज़ो पंहिंजो आहे तोसां हर रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो आहे ओ तोसां हर रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो आहे ज़बरदस्त इहा शाइरी जेका आहे उहा अव्हां जी आहे जी, बिल्कुलु। तव्हां अव्हां खां इहो पुछंदसि छा इहो सच आहे त रोज़ मिलण सां मोहबत वधंदी आहे बिल्कुलु, जो बिल्कुलु। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त रोज़ मिलण सां जेको आहे उहा मोहबत या उहो जेको शौक़ु आहे या उहा चाहत जेका आहे उहा घटिबी आहे इहो जेको किस्सो तव्हां ॿुधायो था इहो पुराणे ज़माने में हुयो हाणे जेकॾहिं कंहिंखे स्पेस ॾियो था न त उहो मसइलो थी थो वञे स्पेस न ॾियो रोज़ मिलो अच्छा। कचहरी कयो अच्छा माना तव्हांजो इहो मतिलबु आहे स्पेस न ॾिजे स्पेस न ॾिजे पोइ ताकी स्पेस उहा अची वेंदो स्पेस आहे ॿी पुर न करे वठे ॿियो के। पूरो न करे इन करे रोज़ मिलजे ऐं हाणे मिलण सां मोहबत वधे थी सो त नंढो शॉर्ट असां बि जेको आहे उहो ब्रेक सां मिलण वारा हा नंढो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था मोटी अचूं था ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध
सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। ॾाढो सुठो कलाम ॿुधोसीं पप्पू गुल जी आवाज़ में। मुख़्तलिफ़ ॿिया बि मौज़ू आहिनि कचहरी जा, पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां कंदासीं, जेकॾहिं वारनि खे चमकदार सुठा भला वार करणु चाहियो था त पोइ ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट्स मार्केट में मौजूदु आहिनि। इहो कलर लॻायो। इलाही असांजा दोस्त वारनि खे डाई करण जे लाइ घबराईंदा आहिनि, चवंदा आहिनि त अछा वार आहिनि, थोरा आहिनि, इन्हनि थोरनि वारनि खे जेकॾहिं अञा कलर कंदासीं त सभु वार अछा थी वेंदा। मुख़्तलिफ़ माण्हुनि जी राय आहे, पर ईअं न आहे। हीउ ब्लैक रोज़ कलर ॾाढो ज़बरदस्त आहे। जेकी वार अछा आहिनि उहे ई कारा थींदा, जेकी कारा आहिनि उन्हनि खे कुझु बि न थींदो। ऐं तव्हांजा वार ऐं जेकॾहिं तव्हांजा वार कारा आहिनि त उनखे ॿियो कलर चढ़ी सघे थो, छो जो हिन में लाइट ब्राउन बि आहे, डार्क ब्राउन बि आहे। तव्हां चवंदा आहिनि जेतिरी देरि वारनि ते रखी करे हणी करे छॾींदा त उहो कलर टाइमिंग लिखियलु हूंदी आहे हिते बहितरीन तरीक़े सां। हिकिड़ो चार्ट ठहियलु हूंदो आहे, हुन में सम्झायल हूंदो आहे, अंदरि हिकिड़ो पेपर बि पयल हूंदो आहे जंहिंमें हर तरह सां डिटेल तव्हांखे ॾिनी वेंदी आहे, तव्हांखे कीअं कलर हणणो आहे, कीअं अप्लाई करिणो आहे ऐं केतिरी देरि ताईं अप्लाई करिणो आहे। जेकॾहिं तव्हांजा वार अच्छा न बि आहिनि, सिर्फ़ु अछनि वारनि लाइ न आहे, जेके कारा वार आहिनि उन्हनि खे बि तव्हां डाई करे सघो था डिफरेंट कलर्स में। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त अमोनिया फ्री आहे। तव्हांजे माना जेको बि वारनि ते हिकिड़ो चवंदा आहिनि त एसिड हूंदो आहे त उहा वार ख़राबु करे छॾींदो, त बिल्कुलु उहो बि न आहे। ऐं तव्हांजे चहिरे ते बि स्टैंड न कंदो, तव्हांजे चहिरे ते बि न बीहंदो, तव्हांजे चहिरे ते बि का बि एलर्जी न थींदी, स्किन ते बि असर न कंदो। इलाही वरी कलर्स अहिड़ा हूंदा आहिनि जेकी कलर कराइण खां पोइ दोस्त शिकायत कंदा आहिनि त यार अखियूं कुरनि थियूं, अखियुनि जो मतिलबु नज़र घटि थी वई आहे या अखियुनि ते अटैक करे थो उहो कलर। अहिड़े क़िस्म जो कुझु बि न आहे। सो ब्लैक रोज़ इस्तेमालु कयो, पंहिंजनि वारनि खे शाइनिंग ॾियो। ऐं ख़ासि तौर ते मर्द हज़रात खे बि गुज़ारिश आहे त हीउ कलर उन्हनि जे लाइ बि स्पेशली आहे, मतिलबु अमोनिया फ्री आहे ऐं 100% सेफ आहे। त हाणे अहिड़ी ॻाल्हि आहे मुछुनि ते बि कंदा आहिनि, उहो सभिनी जेके मुछ हुजनि, ॾाढ़ी हुजे या तव्हांजा वार हुजनि, तव्हां उन ते बि इनखे अप्लाई करे सघो था। शह पर कारा माना इहो माना बाक़ाइदा रौनक में अची वेंदो न। सो ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट मार्केट में मौजूदु आहे। लॻायो ऐं पाण खे ख़ूबसूरत शख़्सियत बणायो। हूअं बि तव्हां ख़ूबसूरत आहियो, पर वार कारा हूंदा आहिनि त पोइ वरी तव्हां अञा वधीक मुतासिर कंदा आहियो, सुठा बिल्कुलु बहितरीन लॻंदा आहियो। ऐं ॿियो तव्हांखे पंजनि माना शाइनिंग्स में आहे। हा बिल्कुलु, ही जी तव्हां ॿुधायो त 5 शेड्स हिन में आहिनि। जेको तव्हांखे ॿुधायमि त हिकिड़ो लाइट ब्राउन आहे, डार्क ब्राउन आहे, ग्रे आहे। त इहे सभु जेके आहिनि उहे अलॻि अलॻि टच तव्हांजे वारनि खे ॾींदा। जेतिरी टाइमिंग ताईं तव्हां इहो कलर हणी करे छॾींदा उहो ई कलर तव्हांजे वारनि में अची वेंदो। ऐं जेकॾहिं तव्हांखे वधीक मालूमात वठणी आहे, वधीक प्रोडक्ट्स खे ॼाणणो आहे त कहिड़ा ॿिया प्रोडक्ट्स आहिनि, उन खां अलावा केतिरी टाइमिंग ताईं रखणो आहे, पैकेज छा आहे, छो जो असांजो इहो हूंदो आहे न पैसनि घणे जो आहे। त तव्हां जेको आहे उहो blackroz.pk उनजी वेबसाइट आहे, उन ते वञी करे सभु शयूं चेक करे सघो था। सही 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 मौज़ महिमान असां सां गॾु उन्हनि सां कचहरी सुठो जुड़ूं था। उन्हनि खां पहिरीं पुछंदा तव्हां यूज़ कंदा आहियो इहो? मेरे अपने ओरिजिनल है माशाल्लाह। अच्छा। एक बाल भी मेरा जो है ना आर्टिफिशियल नहीं है, ये अल्लाह की तरफ से वाइट हुए, बाकी ये सब ओरिजिनल है। सही सही। हमारा ताल्लुक हिकमत से है, तो हम लोग जड़ी बूटियां भी इस्तेमाल करते हैं, मगर अल्हम्दुलिल्लाह कोई चीज लगाते नहीं है। अच्छा बेहतरीन। अच्छा सर, हमें ये बताएं कि आप पैनलिस्ट भी हैं, ये एजुकेशन कैसे ली ये बताएं पहले, हिकमत वाली। देखिए ये हमारे को हमारे बाप दादा से मिली है। अभी कराची में हमारे माशाल्लाह कोई 8 या 9 हमारे स्टोर हैं। अच्छा। जड़ी बूटी के खालिस जो जड़ी बूटियाँ होती है ना उसके पूरे स्टोर हैं। सही सही। और वो कहीं नहीं मिलेंगी, तो हमारे पास हर चीज़ अल्हम्दुलिल्लाह मिलती है। अच्छा अच्छा। उसमें फ़र्क मतलब होता है? बहुत फ़र्क होता है। आपको मैं एक टिप दे देता हूँ। अच्छा। जैतून का तेल होता है। हाँ। उसमें सिर्फ नमक मिला लें। हाँ। और रात को सोने से पहले उसको पेस्ट कर लें। जिंदगी में ना आपके दांत टूटेंगे, ना कीड़ा लगेगा, ना दर्द होगा। जाके आजमा लीजिएगा। अच्छा, तेल से पेस्ट करें? जो जैतून का तेल है उसमें तो उसमें जो नमक होता है ना वो मिला लें, साल्ट मिला लें। अच्छा। और उसको पेस्ट बना के करें। कुछ नहीं करें, ये जो है ना कमर्शियल जो है ना ये सब में केमिकल होते हैं। ये पहले दांत तोड़ते हैं, फिर इम्प्लांट करवाते हैं, जोड़ते हैं। तो उससे थोड़ा अवॉइड करें। ये जो मैंने आपको देसी नुस्खा बताया है ना, इसको अमल करें। हमारे खानदान में लोगों के अभी भी 100 साल में भी दांत वही ओरिजिनली चल रहे हैं। बेहतरीन। सर एजुकेशन पे जैसे हम बात कर रहे थे, वैसे ये भी एजुकेशन ही है, बता रहे हैं, ये भी तालीम ही है। तालीम है, बहुत बड़ी तालीम है। That's all about education। ये सारी और हिकमत वाली तालीम कम हो गई है हमारे यहाँ। नहीं, मगर जो पुराने इलाके हैं वहाँ पे लोग करते हैं और बड़े फैजियाब होते हैं उससे। किसी को कट लग जाता है, लोग जाते हैं भागते हैं कि वो जाके स्टिच करवा लें। सही बात। उसमें नमक भर दें। सही। और थोड़ी देर तालीम का मेयार कैसे देख रहे हैं पाकिस्तान में आजकल? हाँ देखिए, ये क्या राय है? तालीम का मेयार तो ये है कि जब से मोबाइल आया है ना तो तालीम तकरीबन ख़त्म हो गई है। हर आदमी अपनी मर्जी की तालीम ले रहा है मोबाइल के जरिए। अच्छा। तो मेयार एक होना चाहिए जो कि पहले हुआ करता था। एक किताबें होती थी, स्टैंडर्ड होता था, पढ़ाते थे। टीचर के अंदर एक जज्बा होता था पढ़ाने का, उनको पैसों से सरोकार नहीं होता था। वो चाहते थे कि मेरे स्टूडेंट जो है ना वो
पढ़ के कोई काबिल हो जाएं। वाह वाह। और उनका जज्बा ये होता था कि मेरे अपने टीचर जो है वो लियाकताबाद में रहते थे और उसमें कोई 40 बच्चे थे हमारी क्लास में, तो 3-4 बच्चे ऐसे थे जो थोड़ा वीक थे ना पढ़ने में, तो उनका सब्जेक्ट था मैथ। उनको कोई एक्स्ट्रा पैसे नहीं मिलते थे, तो वो स्पेशली छुट्टी वाले दिन आते थे बस में और अपने लिए बच्चों के लिए खाना लेकर आते थे और उनको बताते थे कि मेरे ये बच्चे वीक हैं और उनको मतलब उनका इंटरेस्ट ये था कि ये भी बराबर आ जाएं उन बच्चों के जो अच्छे पढ़ने में। उस्तादों का ये अच्छा, अल्हम्दुलिल्लाह आज वो टीचर मेरे जिंदा हैं, अल्लाह उनको जिंदगी दे, 85 ईयर्स की उनकी एज है। अब कभी कभार उनका दिमाग, हम तो खैर उनकी इज्जत करते हैं, मोहब्बत करते हैं, उनसे मिलने जाते हैं, उनको देख के बड़े खुश होते हैं कि देखें आज भी ऐसे लोग मौजूद हैं। अब तालीम जो है ना वो कमर्शियल हो गई है। सही। आपने जितनी भी आपको मोहब्बत है, अब जाएंगे लोग आपको हक करेंगे, आपसे मोहब्बत करेंगे, बात करेंगे, जिस दिन आपके पास फीस के पैसे नहीं होंगे बोलेंगे बच्चे को बाहर खड़ा कर दो, मना कर देंगे कल से मत आना। ये कौन सी एजुकेशन है? सही बात। सही। एजुकेशन ये थोड़ी है, ये तो खिदमत है। और यही डॉक्टरों का हाल है सही। कि जब तक स्ट्रेचर पे आदमी तड़प रहा है मगर पहले पैसे जमा होंगे तो फिर उसके बाद वो अंदर इसके अंदर जाएगा। असांजो ज़फरदस्त कहाणी आहे उहो ॿुधाईंदो आहे हाल पुराणी तालीम जो, चवंदो आहे त असां वारे ज़माने में माना उस्ताद अहिड़ा हूंदा हुआ जो कॾहिं मां स्कूल न वेंदो हुउमि टंगा टोली करे छोकिरा खणी ईंदा हुआ। इहो दौर हुयो, अहिड़ा उस्ताद हूंदा हुआ जेकी मार कढंदा ज़ोरी पढ़ाईंदा। घर वेंदा हुआ पुछण तव्हां छो न पिया अचो, तव्हांखे अचणु खपे, त उहा शइ बिल्कुलु ख़तम थी वई आहे। बिल्कुुलु तव्हां सही ग्रुप ईंदो हुयो जेको घर माना जेको आहे टंगा टोली करे वठी ईंदो हुयो। माना वरी वालिदिन ख़ुशि थींदा हुआ हुनखे छोकिरे खे पंहिंजे उमाणींदा, चवंदा हुआ काए वञो वठी वञो, माना सट कुट थींदी पर माण्हू पढ़ी पवंदो हुयो। हाणे वरी वालिदिन बि थोरा ॿिया थी विया आहिनि, हाणे जेकॾहिं उस्ताद छिड़ब बि ॾिए थो त पोइ मसइलो थी थो वञे, उस्ताद पाण परेशान लॻो पियो आहे। कमर्शियल थी वई है ना असांजी एजुकेशन, ये सब शयूं हर चीज कमर्शियल हो गई है। अच्छा सर, ये बताएं हमें कि हमारे जो नौजवान हैं, ग्रेजुएट होते हैं या मतलब वो इंटर पास कर लें तो उनको जॉब्स की ज़्यादा लग जाती है कि वो ज़्यादा से ज़्यादा कमाएं, तो वो बहुत से गलत कामों में भी आ जाते हैं, तो उनको क्या कहेंगे आप? देखिए, जो पढ़ने के बाद फौरी तौर पे पैसा चाहते हैं ना, वो एंड में आप देख लें कि उनके पास कुछ भी नहीं होता और होगा भी नहीं। उनकी लाइन ऑफ डायरेक्शन ही गलत है। उनको पहले तो अपने एग्जाम्पल सेट करने चाहिए कि यार हमारे जो बड़े हैं या फिर इस दुनिया के अंदर जो लोग बड़े आदमी बने वो बने कैसे हैं। सही। आप KFC को देख लें, वो रोड पे खड़े होकर KFC बेचता था, अल्लाह ने क्या उरूज दे दिया, तो शर्म नहीं है। अब हमारे बच्चे जब पढ़ लेते हैं ना तो उनको अपने से ज़्यादा लोगों को दिखाने का फ़र्क होता है कि भाई मैं ये हूँ। कि मतलब किसी और के पास प्राडो है, आपके पास नहीं है, आपके घर के हालात ठीक नहीं, मगर उसको प्राडो चाहिए। उसके लिए वो गलत रास्ता भी अख्तियार करता है, तो वो गलत है कि उसको नहीं करना चाहिए। वो अगर कछुए की चाल चलेगा ना तो इंशाल्लाह बहुत उरूज पे जाएगा। उसको चाहिए कि वो अपना। मुझे इस बात का जवाब दें थोड़ा सा कि आजकल ज़िंदगी भी मुख्तसर है, मुकाबला भी सख्त है, तो कछुए की चाल चलेंगे तो किस तरह से होगा ये? कछुए की चाल आपने गलत ले ली, मुख्तसर हो गया सब कुछ। जिंदगी भी आपने मुख्तसर कर दी। अल्लाह से दुआ करें अल्लाह लंबी जिंदगी दे। आमीन। वो तो दुआ तो करते हैं, लेकिन आजकल पाकिस्तान की जो आबादी है या जो उम्रें देख रहे हैं हम, तो वो 60-70 के बाद आप पता ही नहीं है, टिकट कट जाती है। जो हिकमत है ना उसको इस्तेमाल करें, कम खाएं, ज़रूरत की चीज़ें खाएं, अच्छी चीज़ें खाएं, ना कि वो जो अपने ड्राइवर को भेजा जाओ मुर्गी ले आओ, वो कौन सी आपको अच्छी मुर्गी जिंदा मुर्गी ला के देगा। अच्छा, उसने तो 100 रुपये भी लेने ड्राइवर ने, और मुर्गी वाले की जो मुर्गियाँ मर जाती हैं वो थोड़ी देगा उसको, वो तो जो लोग जाते हैं ना उनको सामने काट के देगा। सही। और जो मर गई उसको बेचेगा, फेंकेगा नहीं, उसका तो नुकसान है। उसको फौरन काट के उसका गोश्त बना के रख देगा। आपने मंगवाया गोश्त, आप उसने गोश्त ला के दे दिया आपको, आपके ड्राइवर ने, उसको साथ में 100-200 रुपये टिप भी मिल गई, उसकी मुर्गी भी जिंदा हो गई। सही। तो इंसान को खुद एफर्ट करनी चाहिए। ये भी एजुकेशन है, कोई शक नहीं। मतलब लोग समझते नहीं है, लोग पैसा खाने के लिए पैसा कमाते हैं और खा क्या रहे हैं उनको अंदाजा नहीं है। सही। हाँ। तो पहले तो ये है कि आप जिस चीज़ के लिए मेहनत कर रहे हैं वही चीज़ आप सही कर लें। भाई आप पहले तो फर्ज करें कि अगर अपने बच्चिया का गोश्त खाना है तो आप देखें बच्चिया कटती कहाँ है। अब बच्चियाँ कटने से पहले जाके खड़ी हो जाएं। अगर बच्चियाँ सेहतमंद है, बीमार नहीं है, उसके अंदर कोई बीमारी नहीं है और अगर कट रही है तो अपने सामने लाइन में लग के लेकर आ जाएं। चाहे 1 हफ्ते का ला के रख लें, थोड़ा सा ला के रख लें, मगर आपको पता है कि तसल्ली है कि मेरे सामने कटी है, बीमार नहीं है। मतलब जिस तरह से कोई मतलब घर बनाते हैं, बंगला बनाते हैं, तो ये अब जो वजूद है हमारा, ये भी एक घर है, उसकी आप ये बताइए, मरम्मत होनी चाहिए अच्छे तरीके से। बताइए कि क्या आपको आजकल मुआशरे पे भरोसा है? सही बात। किसी के पे भरोसा है? सगे भाई पे भरोसा नहीं है। जब भरोसा ही नहीं है तो भाई
आप अपना किबला दुरुस्त कर लें, सही। किसी पे भरोसा ना करें। सही बात है। आप जाएं, सब्जी लेकर आए अपने सामने लेकर आए, मुर्गी लेकर आए अपने सामने लेकर आए, बकरे का गोश्त लेकर आए अपने सामने, बकरा कट रहा है तो लेकर आए, वरना नहीं लेकर आए, नहीं खाएं गोश्त, दाल खा लें। दाल में तो 2 नंबरी नहीं होगी ना। सही, क्योंकि अब लोगों के ज़मीर मुर्दा हो गए हैं। लोगों को ये फर्क नहीं पड़ता कि उनको पैसे चाहिए। जब डॉक्टर जैसा पेशा वो डाकू बन सकता है मादरत के साथ, सही बात कि वो आदमी मर जाएगा, वो पैसे जमा नहीं होंगे, वो मरना कबूल करेगा, मर जाओ भाई, वरना हम इलाज नहीं करेंगे। फिर बार बार ये बड़े बड़े हॉस्पिटल में के पैसे जमा करो, पैसे जमा करो, पैसे जमा करो। अब वो बेचारा वैसे परेशान है कि उसको मौत और जिंदगी की कश्मकश में, अब वो पैसे के चक्कर में पड़ गया। वो पैसे के चक्कर में आके पैसे लेकर आता है, कहीं से इतनी देर में उसका आदमी मर चुका होता है। तो ये तो बताएं कि ये जो इदारे हैं या जो उनको तो सबसे पहले इलाज करना चाहिए, मूं ते अहिड़ा बि ॾिठा जिंदगी आहिनि बचे। पर मूं त ईअं बि ॾिठा आहिनि, अहिड़ा केसिस बि ॾिठा आहिनि जेकी माण्हू डेथ करे वेंदा आहिनि, पर पोइ बि उन्हनि जे पेरेंट्स खे ॿुधाईंदा न आहिनि डॉक्टर्स त इहो अमरा तव्हांजो एक्सपायर थी वियो, मरी वियो आहे। पोइ बि उन्हनि खां वसूली जारी हूंदी आहे, पूरा पैसा उन्हनि खां वठी करे पोइ ॿुधाईंदा आहिनि त अमरा हाणे मरी वियो आहे। अहिड़े क़िस्म जा आहिनि, वेंटिलेटर रखी छॾींदा आहिनि ऐं माण्हुनि खे लॻंदो आहे त हाणे ॼाण साह माना जेको आहे सिधो थी वियो हुनजो, ऐं उहो चवंदा आहिनि बसि थोरी देरि में अची वेंदो होश में, थोरी देरि में अञा पैसा लॻंदा, अञा पैसा लॻंदा, उन सॼी मिल्कियत चट करे वो अमरा के चंदा बाहर खड़ी वेंदो। सर क्या ये एजुकेशन है? क्योंकि अगर हम डॉक्टर्स की बात करें, जैसे अभी इरशाद साहब बात कर रहे थे, तो डॉक्टर्स तो हाईली एजुकेटेड होते हैं और फिर भी ये हरकतें करते हैं, तो क्या इसी को हम एजुकेशन कहते हैं? नहीं, एजुकेशन नहीं है। हाँ, ये फिर तो असल एजुकेशन क्या है? देखिए, प्रॉपर एजुकेशन ये कि आप इंसानियत की खिदमत करें। इंसानियत की खिदमत करें, इंसान को इंसान समझें, इंसान को इंसान ये समझें कि अगर आपने हॉस्पिटल में ये आ गया कि हमने इतना पढ़ा लिखा, पैसे खर्च किए, वो बटोरने। अगर आपको हॉस्पिटल खोलना है तो उससे पहले सोचें कि भाई इसमें ऐसे लोग भी आएंगे जिनके पास पैसे नहीं होंगे, उनका इलाज करना है। अगर ये जज्बे से खोलेंगे कामयाब होंगे। अब वो अब तो ऐसा होता है कि लोग देखते हैं इनको 15,000 की दवाइयाँ देनी है, अब उसने इलाज कुछ है, बीमारी कुछ है, वो दवाइयाँ कुछ और दे दी। जो अच्छा खासा आदमी भी बीमार हो जाता है, सही नहीं हो रहा, बोले सही क्यों नहीं हो रहा है, फिर डॉक्टर चेंज करते हैं। मतलब ये अब हमारे दौर में तो 15 रुपए की दवा आती थी, लाइन में लगते थे, जब जाते थे वहीं पे जो ना 3 टाइम की दवाइयाँ देते थे और पिला देते थे, शाम को हम ठीक हो जाते थे। वो भी मुआशरा था, नीयत सबकी सही थी ना। अब तो आप बताएं कि किसी डॉक्टर के पास जाने का सोचेंगे, जेब में 5,000 हैं तो जा सकते हैं, वरना नहीं जाएंगे। 2,000 तो उनकी फीस है। तो सर ये क्यों हुआ है? फीस ते वरी ख़बर न इहो थियो आहे त मुंहिंजो को डॉक्टर आहे, उहो ॾाढो सुठो डॉक्टर आहे, भलो डॉक्टर आहे, उहो फीस वठंदो आहे 100 रुपयो। चए थो यार इरशाद मसलो इहो आहे त 100 रुपयो फीस वठां थो त माण्हू मुंहिंजे अचनि बि घटि, चवंदा हे सस्तो डॉक्टर आहे, हिन वटि कोई इल्मु शऊर न आहे, हीअ दवा बि सही न ॾींदो, 1000 रुपयो फीस वठे थो, उन ॾे रश बि घणी आहे, चवनि था भाई को वॾो महांगो डॉक्टर आहे, भलो डॉक्टर आहे, वॾो पढ़ियल लिखियल आहे, 1000 रुपयो त हिनजी फीस आहे ख़ाली। असांजो माइंड सेट इहो ठहियलु, असां वॾनि दुकाननि ते वेंदा आहियूं, शीशे वारे दुकाननि ते वेंदा आहियूं, ब्रांड्स ते वेंदा आहियूं, त क़ीमत वॾी हूंदी आहे, उहा ई साॻियूं शयूं ॿिए हंधि बि पयल हूंदियूं आहिनि, पर असां उतां खां ई वरी वधण इतवार बाज़ार में जीअं पई हूंदी आहे, संडे बाज़ार उते उहा ई शइ तव्हांखे सस्ते में मिली वेंदी आहे। ऐं असां ब्रांड जी तरफ़ वेंदा आहियूं। हा, हेॾे बि इहो सुठो थी आहे, पोइ चवे थो त यार मां छा कयां, हाणे माण्हुनि जी ख़िदमत कयां या पंहिंजो माना पंहिंजी फीस वधायां, तो मसलो इन करे पिया, ये भी होता है, नफ्सियाती चक्कर भी है सर थोड़ा। वो तो है, देखें वो हर चीज़ का इलाज मौजूद है, नीयत सही होगी हर चीज़ सही हो जाएगी। अब जब आप किसी के पास जा रहे हैं, वही आपको लूटने के लिए बैठा है, तो फिर आप कहाँ से सही होंगे? वो तो अपने सोच रहा है कि जल्दी से मैं पैसे बनाऊं। अब उनको तो ऐसे ऐसी मेडिकल फार्मास्यूटिकल कंपनी जो है ना, वो 15 लाख 20 लाख रुपए का पैकेज देती है कि हमारी दवाइयाँ चलाओ, पूरे दुनिया का आपको जो ना ट्रिप वो अपना बल्कि ऑफिस दफ्तर बना देंगे, ये बना देंगे, फर्नीचर आपका सेट हो जाएगा, करते हैं। तो ये क्या, ये तो यहीं से तो तबाही शुरू होती है। फिर वो डॉक्टर के जब अच्छा, फिर वो ये होता है कि जो मरीज है, जिस मर्ज में मुब्तला है, उस मर्ज की दवा के साथ वो एक्स्ट्रा दवा लिख के दे देते हैं, तो भाई ये भी पी लेना। वही यही रहा आपको, स्टोर्स के साथ इतनी दवाइयों की जरूरत नहीं होती, इतनी दवा। देखिए कुछ लोग हैं जो बुनियादी चीजों से हट गए। सही इंसान जो है, अक्सर लोग जो अभी भी सही लोग हैं वो आपको बताते हैं कि पानी का इस्तेमाल ज़्यादा करें। लोग यहाँ से सुनते हैं, यहाँ से उड़ा देते हैं, वो इस चीज़ को अहमियत नहीं देते। आपका पानी इतना बड़ा आपकी बॉडी की ज़रूरत है, आप पानी का इस्तेमाल करें। आप मेरा ख्याल में 90% बीमारी से बच जाएंगे। बहुत बड़ी टिप है। देखें, सबसे पहले ये कि आपको आजकल जो लोगों को बीमारी है वो क्या है, ब्लड प्रेशर है, शुगर है, ये क्यों पैदा होती है? जब आप पानी कम पीते हैं, सिर्फ पानी इसलिए कम पीते हैं कि हम जहाँ जा रहे हैं ना, वहाँ हमको वॉशरूम ना जाना पड़े, सिर्फ उसको अवॉइड करने के लिए पानी नहीं पीते, जिसकी वजह से आपकी किडनी इफेक्ट करना शुरू करती है, रात को नींद से उठना ना पड़े। अब देखिए, किडनी जो है, किडनी आपका फिल्टर है।
किडनी आपका फिल्टर है। सही बात है। अब फिल्टर आपका चोक होना शुरू हो जाता है, सही तो उसका फंक्शन कम हो जाता है, सही तो आपका ऊपर का टेम्परेचर बढ़ जाता है, जिसको ब्लड प्रेशर कहते सही, हैं। ये मैं मोटे लफ्जों में आपको समझा रहा हूँ। वहीं से फिर खराबी पैदा होती है, तो आप शुगर के मरीज बन जाते हैं। तो आप पानी ज्यादा पिए और कोशिश करें कि जितना ज्यादा वॉशरूम जा सकते हैं, ये नेमत है। जितना खाना नेमत है, उतना वॉशरूम जाना भी नेमत है। उनसे पूछो डायलिसिस पेशेंट को जिनको वॉशरूम ही नहीं आता है, पूछे उनसे, तो आप उनको जाके देखेंगे ना, तो आदमी जितना पानी पीता है ना, उससे डबल कर देगा पानी। और फिर आप देखें, आप हेल्दी रहेंगे, आपको कोई बीमारी नहीं होगी। बीमारी पैदा वहीं से होती है, ठंडा नहीं। देखिए मैं कह रहा हूँ, कम अज कम गर्म ठंडे को भी छोड़े, गर्म तो खुद ही अंदर हो जाएगा जाकर, मगर पिए तो सही। वो तो गर्म के चक्कर में तो फिर आदमी जो है ना नौकरी नहीं करेगा, इन्हीं चक्करों में लगा रहेगा, गर्म करके पीने के चक्कर में लगा रहेगा। मैं कह रहा हूँ वैसे ही बोतल पानी की रखें, बोतल पानी की रखें साथ में, वो खुद ही गर्म हो जाएगी रहते रहते, नॉर्मल हो जाता है। मतलब आप जो है ना वो ना पिए जो फ्रिज का पानी होता है, वो तो और खराब करेगा, वो आपका लंग्स खराब करेगा, वो आपको चेस्ट खराब करेगा। तो ये चीजें छोटी छोटी चीजें हैं जो कि लोग समझते नहीं है। लोग जो पैसा कमाने के लिए निकलते हैं और माशाल्लाह पैसा कमा लेते हैं, जब उनकी हेल्थ खराब होती है तो वो पैसा अपनी हेल्थ पे खर्च कर देते हैं। तो बात वही हो हेल्थ जाती बचाओ, है। सही। अपनी हेल्दी लाइफ को। फिर वो आपने बात की कि उम्रें कम होती जा रही है, इसलिए कम हो रही है। अब पानी ज्यादा पिए और कभी अपने मुंह से ये जुमला अदा ना करें कि उम्रें कम हो रही है। फिर अल्लाह मियाँ कभी कभार जो ना तुरानिया भी कम होता जा रहा है। उल्टे हाथ पे बैठा हुआ फरिश्ता लिख भी रहा है आपकी बात, तो आप मुंह से हमेशा अच्छी बात निकाले, अल्लाह पाक हमेशा लंबी जिंदगी दे। वो एक बंदा था ना, वो लतीफ़ ॿुधाइण वारो पाण लतीफ़ जो टाइम ना कलाम जो टाइम जी था पप्पू गुला। रती न रुसतनी साण जनरी असरे न साह हू झेड़नी तू झिको थी पांद गिची अगल पाए हू झेड़नी तू झिको थी पांद गिची अगल पाए पाण वनी पर चाहे मता रुठो जीवने हिकु भेरो तोखे पर चाहींदुस वरे तोखे कॾहिं न रुसाईंदुस भेरो तोखे पर चाहींदुस वरे तोखे कॾहिं न रुसाई ओ वरी तोखे कॾहिं न रुसाईंदुस वरी तोखे कॾहिं न रुसाईंदुस हिकु भेरो तोखे पर चाहींदुस वरी तोखे कॾहिं न रुसाई हिकु भेरो तोखे पर चाहींदुस वरी तोखे कॾहिं न रुसाईंदुस। ओ वठी दोस्त दुस तोड़े प्यारा कबागी लहलाए सारा ओ वठी दोस्त दुस तोड़े प्यारा कबागी लहलाए सारा ओ जे परची पवे मुसा प्यारा ओ लाहे पवे सही कहिड़ी तरह मनाई दुस वरी तोखे कॾहिं
मुझो साहु सजण तो में आहे बी बचण जी वाह कना और को परवाह तुंहिंजी आहे को माण्हू तो सां मूंखे तोखे कहिड़ी तरह मञाई दुसवरे तोखे कॾहिं न हिकु भेरो तोखे परचाई दुसवरे तोखे कॾहिं न रुसाई दुसवरे ओ कर पुटे साठा हूं तूं हाणे आहे दुखन में मौला जाने कर पुटे साठा हूं तूं हाणे आहे दुखन में मौला जाने ओ बुद्धि इमदाद जी कहानी ओ बुद्धि इमदाद जी दिल जी कहानी बचो काज़ी बुटन में हानी सजी जिंदगी तो सां गुज़ारी दुसवरे तोखे कॾहिं न रुसाई को भेरो तोखे परचाई दुसवरे तोखे कॾहिं न रुसाई ओ वरी तोखे कॾहिं न रुसाई दुसवरी तोखे कॾहिं न रुसाई दुसवरे को भेरो तोखे परचाई दुसवरे तोखे कॾहिं न रुसाई हिकु भेरो तोखे परचाई दुसवरे तोखे कॾहिं न रुसाई दुसवरे वाह दा वाह हिकु भेरो तोखे परचाईंदुसि वरी कॾहिं न तोखे रुसाईंदुसि ऐं हिकिड़ो शाइर वरी चए थो त हिकु भेरो तोखे परचाईंदुसि त पोइ वरी दस्तगीर जी देॻ विराईंदुसि एॾो माना जमालो कंदुमि एॾी ख़ुशी थींदी माना ईअं करार अची वेंदो ऐं इहो ख़ुशनसीब माण्हू आहिनि जे लाइ एॾो कुझु थिए पियो सो हिते पाण वठूं था ब्रेक बाक़ी जेको जेका रुठ लाइ पाण ई वञी परचाए असां वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ॾिसंदा रहिजो सलाम सर मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था प्रोग्राम जा आख़िरी लम्हा आहिनि तव्हां सां गॾु आहियो तव्हांजी वॾी महिरबानी आहे फीडबैक अचे पियो कुझु दोस्त फेसबुक ते या वरी ज़ाती जिन वटि कॉन्टेक्ट्स आहिनि उहे बि राय ॾींदा आहिनि त प्रोग्राम ॾाढो सुठो हलंदो आहे असांजो वॾी महिरबानी आहे तव्हांजी तव्हां पसंदि कंदा आहियो बर्दाश्त कंदा आहियो अॼुकल्ह जे दौर में इहो वॾो मामिलो आहे त 2 कलाक वेही करे तव्हां असांजी ॻाल्हियूं ॿुधो था इहा असांजी ख़ुशबख़्ती आहे त तव्हां एॾो सुठो प्रोग्राम खे सम्झो था जो 2 कलाक वेही करे असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियो ऐं असांजी बि पूरी कोशिशि इहा ई हूंदी आहे त असां अहिड़ी शइ खणी अचूं जेका अॼुकल्ह हले पई ऐं अव्हांजी दिलि वटां हुजे ताकी अव्हांखे बि वणी सघे सही 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 माइक आपको देते हैं ये टिकटॉकर हमारे साथ हैं माशाल्लाह तो आप भी कोई अच्छा सॉन्ग सुनाएं उसे भी सुनना चाहिए सर छैल छबीला सजदा तैकू फुल्ला वाला चोला छैल छबीला सजदा तैकू फुल्ला वाला चोला हाय छैल छबीला सजदा तैकू फुल्ला वाला चोला 100 साला विच हिक जमदा है तेजिया सोना डोला मैडा रांझणा आहा मैडा रांझणा ओ मैडा रांझणा ओ मैडा रांझणा छैल छबीला सजदा तैकू फुल्ला वाला चोला छैल छबीला सजदा तैकू फुल्ला वाला चोला 100 साला विच हिक जमदा है तेजिया सोना डोला मैडा रांझणा वाह वाह क्या कहने क्या कहने जो भी थोड़ा सा ही गया लेकिन बहुत ही अच्छा मजा आ गया भाई कॾहिं कॾहिं थोरो ॿुधण में मज़ो ईंदो अथव घणो जेको टाइम माण्हू वटि शॉर्ट आहे न त पोइ थोरी ॻाल्हि जल्दी में करे वञे माण्हू हा ऐं जेकॾहिं सुठी शइ हुजे त पोइ माण्हू थोरी ॿुधे त दिक़त सही सही आप सर कोई मतलब फरमाइशी अगर प्रोग्राम हो किसी सिंगर को सुनना हो तो क्या कौन से बोल पसंद होते हैं कौन से गाने सुनते हैं किस सिंगर को सुनते हैं आप या सिर्फ स्टेट पर ही फोकस है आपका
देखिए मैं जो है वो नुसरत फ़तेह अली खान को बहुत पसंद करता हूँ। अच्छा मेरा शौक है उनको सुनना। सही सही। मैं उनके सूफियाना कलाम जो है ना वो बहुत आजकल तो पसंद उनके करता हूँ। रिमेक्स हो रहे हैं भाई बहुत अच्छे तरीके से। या हाँ, मैं तो उनके पुराने कलाम जो उनकी आवाज़ में वो सुनता हूँ, ये अजीज़ मियाँ कव्वाल, अच्छा क्योंकि ये सब जो है ना ये इसमें जो रियल गाते हैं ये रियल गाते हैं, प्लस वो दिल को टच करते हैं। हाँ वही चीज उसके अंदर सूफियाना कलाम होता है, वो अगर आप गौर से सुने तो उसमें बड़ी डेप्थ होती है। सही सही तो वो तो हर आदमी का अपना शौक होता है। सही तो सिंगर से बेहतर है कि हम कव्वाली सुन लें, सही तो उसके अंदर आपके अंदर एक जज्बा भी आता है, सही सही आपके अंदर रूहानियत भी आती है, सही और आपको इंसानियत के भी आप करीब हो जाते हैं। सही बात है। सही क्योंकि बात वो है, हाँ। नसीहत आमोज उनकी जो है ना वो शायरी होती है। सबसे ज्यादा कौन सी शायरी पसंद है उनकी? मुझे सूफियाने कलाम सारे कलाम पसंद है। हाँ सही हाँ जितने भी इनके कलाम है ना मुझे हाँ। बहुत पसंद है। सही है। ये मूड मिजाज ये अभी हुआ है या शुरू से ही सूफियाना? ये देखें, ये हमारा ज़हन बना लिया आपने कि भाई ये हमारा सुनना है। ताल्लुक ही जो है ना सूफियाना घराने से है। अच्छा मेरे वालिद साहब वारसी सिलसिले से उनका ताल्लुक है। अच्छा अच्छा तो सिलसिले वाले जो होते हैं ना उनका शौक गाना नहीं होता है, सही सही और दुनियादारी के साथ तो चलते हैं, मगर उनका असल शौक जो होता है वो ये सूफियाने कलाम सुनना होता है। सही सही ये जो बनते हैं इन्हीं के लिए बनते हैं। आप भी अगर एक हफ्ता सुनेंगे तो फिर आपको भी कुछ और चीज़ें अच्छी नहीं लगेंगी। सही सही आप भी उसे, मैं देखता हूँ आप तो वैसे भी हर चीज़ पे आप तो झूम रहे होते हैं, हाँ। और अगर सही चीज़ों पे अगर झूमना शुरू कर देना हाँ, तो तो फिर झूम ही आपके जाऊंगा। बाल भी लंबे हो जाएंगे, और फिर आप खाने नहीं जाएंगे। फिर मन झूम झूमे से हो जाएगा। वो इश्क होता है ना, इश्क होता है, वो इश्क है वो। सही 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 सही। वो रूहानी इश्क आ जाए तो रूहानी फिर तो बंदा दरवेश बन और जाता है। दुनिया है यही वही चीज़ कि दुनियादारी भी करे, अपने बीवी बच्चों की जिम्मेदारी भी निभाए, मगर अल्लाह से, अल्लाह के हबीब से connection भी होना राब्ता रखे, सही सही तो आप जो है दुनियादारी में बच सकते हैं बुराई से। बैलेंस तभी हो सकता है। अगर आप अगर दुनियादारी में चले गए, आतिफ असलम के पीछे लग गए या और लोगों के पीछे लग गए, आतिफ असलम तो खैर अच्छा गुलकार है, मगर मैं मिसाल दे रहा हूँ कि इंडियन गुलकार उनके पीछे लग गए, अब तो वो गानों के अंदर इतनी जुबानी बातें आती हैं कि उससे तो मतलब वो आप अपने ख़ानदान में या रिश्तेदारों में अपने बहन बेटियों के सामने बैठ के सुन भी नहीं सकते वो गाने, सही बात। और देख भी नहीं सकते। जो गाने दिखाते हैं वो तो जो चीज़ें पहले मायूब समझी जाती थी अब वो खुलेआम दिखाई जाती हैं, तो मुआशरा तो तबाही की तरफ जा रहा है। तो ये सिलसिला हो रहा है। उन्हनि मां जूनी लेवर जी हिकिड़ी जेको आहे सो जोनी जी क्लिप ॾिठी पई, उन ॾाढो ज़बरदस्त किस्सो ॿुधायो पियो। जीअं साईं चयो न त मां तव्हां वटि शोहरत आहे, इज़त आहे, दौलत आहे, सभु कुझु आहे, पर हिकिड़ो वक़्तु अहिड़ो ईंदो जंहिं वक़्तु तव्हां कुझु करे न सघंदव। पोइ डॉक्टर हज़रात बि चवंदा बाबा सॉरी, उन वक़्तु तव्हां वटि कुझु बि न हूंदो। तव्हां वटि माण्हू चवंदा साईं हीउ वज़ीफ़ो पढ़ंदव, हीउ वज़ीफ़ो पढ़ंदव, तव्हां चाक थी वेंदव, ठीकु थी वेंदव। वज़ीफ़े पढ़ण जेतिरी बि ताक़त तव्हां वटि न हूंदी, तव्हां रुॻो बसि मथे निहारींदव त बसि हाणे को एॾो करम थिए, माना चप चुरंदा ई न तव्हांजा। सो इन सिलसिले में कनेक्शन ज़रूरी आहे। जीअं तव्हां साईं ॻाल्हि कई त सूफियाने कलाम में हिकिड़ो कनेक्शन आहे, उन में हिकिड़ो तसौफ़ जो जेको किस्सो आहे, जेका रम्ज़ रखियल आहे उहा अलाह जे वेझो करे थी, अलाह खे क़रीब करे थी, अलाह जे क़रीब असांखे करे थी। सो इहे कलाम जेके सूफियाना आहिनि उहे सिर्फ़ु ॿुधण जहिड़ा या उनखे माना झूमण जेतिरी ॻाल्हि न आहे, उनखे सम्झण वारी ॻाल्हि बि आहे। उन्हनि में मक़सद भी रखियल हूंदो आहे सही काफ़ी। सही। जेकॾहिं सम्झूं था त पोइ मज़ो अचे थो। सर बहुत शुक्रिया आपका, आप प्रोग्राम में आए। बहुत शुक्रिया जी आपका भी, आप प्रोग्राम में आए। आख़िर में वेंदे वेंदे वरी तव्हांखे ॿुधायूं त ब्लैक रोज़ कलर ॾाढो ज़बरदस्त कलर आहे। कलर एक्सपर्ट आहिनि उहे बि। जेकॾहिं माण्हू असांजा दोस्त काफ़ी जंहिंजा वार कुझु अच्छा आहिनि उहे डाई करण खां घबराईंदा आहिनि ऐं सोचींदा आहिनि त बाबा 2-4 वार 3-4 वार आहिनि या कुझु वार आहिनि, हिकिड़ो हिसो आहे, पासो आहे, त जेकॾहिं इनखे असां वधीक कलर हणूं था त पोइ थी सघे थो त असांजा वार समूरा अच्छा थी वञनि। सो ईअं नाहे। तव्हांखे आउं रिकमेंड कयां थो त ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट्स जेकी आहिनि इहे ब्लैक रोज़ आणनि था मार्केट में, त ब्लैक रोज़ लॻायो। पंहिंजा जेके अच्छा वार आहिनि उन्हनि खे तव्हां रंग करे सघो था, कलर ॾेई सघो था, उनखे शाइन करे सघो, शाइनिंग वारा वार थी सघनि था। ऐं जेकॾहिं तव्हां हूअं बि कारा वार रखंदा आहियो त कॾहिं कॾहिं माण्हू ईअं ई कंहिं शादी मुरादीअ में या पार्टी में ईद ते माण्हू पंहिंजे वारनि खे जेकी बेरोनक वार थी वेंदा आहिनि, बेकार वार थी वेंदा आहिनि, उन्हनि वारनि में जेकॾहिं तव्हां शाइनिंग आणणु चाहियो था त पोइ ब्लैक रोज़ लॻायो। ब्लैक रोज़ जा खोड़ सारा जेकी आहिनि से कलर्स मार्केट में मौजूदु आहिनि ऐं उहे कहिड़ा कहिड़ा कलर्स आहिनि इन वारे सां तव्हांखे पिरिया गाइड कंदी। पर हिन में अमोनिया फ्री आहे, त अमोनिया फ्री आहे त पोइ इहो तव्हांजे लाइ सही आहे मुंहिंजे ख़्याल में। तव्हां छा चओ? बिल्कुलु अमोनिया फ्री आहे त उहो बहितरीनु हूंदो आहे। ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई त सिर्फ़ु अछनि वारनि खे ऐं उन खां अलावा जेकॾहिं तव्हांजा ब्लैक बि आहिनि त हिन में डिफरेंट कलर्स बि आहिनि। जेकॾहिं उहा ई साॻिड़ी ॻाल्हि त हिन में सॼो प्रोसेस बि लिखियलु आहे। ऐं मुंहिंजे हथ में ॾाढी बहितरीनु मुंहिंजे हथ में शैम्पू आहे। जॾहिं मूं इनखे खोलियो त मूंखे हीअ ॾाढी सुठी शइ लॻी त हिन में शैम्पू बि आहे। असां वटि अमूमन इहो थींदो आहे त असां कलर जॾहिं वारनि खे डाई
बाय कंदा आहियूं त काफ़ी माण्हुनि जी इहा हूंदी आहे त डैमेज पिया थियनि पर उनखे असां प्रोटेक्ट बि करे सघूं था प्रोटेक्ट इन तरीक़े सां करे सघूं था असां जेकॾहिं आम शैम्पू यूज़ कंदासीं त असांजा वार डैमेज न पर जेकॾहिं असां उन्हनि जो ई शैम्पू ब्लैक रोज़ वारनि जो ई शैम्पू उन्हनि जो ई कलर असां यूज़ कंदासीं त असांजा वारनि में शाइनिंग ईंदी ऐं उहा जेको डैमेज वारी जेका शिकायत हूंदी आहे उहा बिल्कुलु बि न मिलंदी ऐं जी बिल्कुलु कलर सेफ आहे ऐं पुठियां जेको आहे न उहो मूं सवेर इहो ई पढ़ियो पिए जे टाइम ते तव्हां ॻाल्हायो पिए त हिन में जेको आहे न प्रोसेस बि लिखियलु आहे ऐं ॾाढो बहितरीनु तरीक़े सां प्रोसेस लिखियलु आहे अहिड़ो क़िस्म जो मतिलबु प्रोसेस लिखियलु आहे जो तव्हां ॻाल्हायो पिए मूं तव्हांखे ॿुधो बि पिए ऐं ॾिठो बि पिए पढ़ियो बि पिए मतिलबु मूंखे शइ सम्झ पाई पिए एतिरो जल्दी ऐं एतिरो फ्री सां पर जेकॾहिं जेके जल्दी हुजे त उहो सिर्फ़ु मथां ॾिसी करे छो जो हिन में सिर्फ़ु लिखियलु न आहे हिन में तव्हां ॾिसंदा तस्वीरूं ठहियल आहिनि नंढियूं नंढियूं बिल्कुलु त तव्हां जेकॾहिं हिन में ॾिसंदा त तव्हांखे बहितरीनु मालूमात मिली वेंदी ऐं जेकॾहिं तव्हांखे वधीक प्रोडक्ट्सनि जा ख़बर पवणु मतिलबु तव्हांखे इहो हुजे त तव्हांखे ख़बर हुजणु खपे नॉलेज हुजणु खपे वधीक प्रोडक्ट जी त तव्हां हीअं कजो त blackroz.pk ते वञी करे तव्हां ॾिसी सघो था ऐं उनखां अलावा मुंहिंजी ॿी वेबसाइट आहे जेका तव्हांखे नज़र अची रही हूंदी हिते त www.blackrozcolorexpert.com उन ते वञी तव्हां ॾिसी सघो था तव्हां प्राइसिस ॾिसी सघो था ऐं तव्हांखे www.blackrose.com उते तव्हां वञी करे ॾिसी सघो था त उन में कहिड़े क़िस्म जी प्राइसिस आहिनि या कहिड़ा कहिड़ा कलर्स आहिनि जीअं तव्हां ॿुधायो त 5 आहिनि त उहो ई बिल्कुलु ॻाल्हि आहे त तव्हां हिकिड़ो हूंदो आहे लाइट ब्राउन ॿियो हूंदो आहे डार्क ब्राउन ऐं ग्रे बि आहे हिन में ऐं जेकॾहिं तव्हांजा वाइट आहिनि त तव्हां उनखे ब्लैक बि करे सघो था सही अॼोको प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो आख़िर में वेंदे वेंदे पप्पू गुल खां असां हिकिड़ो पप्पू कलाम ॿुधंदासीं आख़िर में वेंदे वेंदे सुठो कलाम साईं ॿुधाइजो माइक मूंखे खणी अचो महिरबानी करे त माइक असां पप्पू गुल ताईं पहुचाईंदासीं बिल्कुलु ऐं महिमाननि जी वॾी महिरबानी जंहिं सुठी ऐं प्रोडक्टिव गुफ़्तगू कई हारमोनियम ते मोहम्मद अली बि ॾाढो ख़ूब निभायो आहे ढोलक वारे दोस्त बि ॾाढो ज़बरदस्त निभायो उन्हनि जी वॾी महिरबानी स्पेशली तव्हांजी तव्हां जेको असांखे ॿुधो ॾिठो प्रोग्राम सुभाणे इंशाल्लाह वरी नवनि महिमाननि सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर सुभाणे न मंडे ते इंशाल्लाह हा असांखे त माना एतिरो कम जो शौक़ु आहे त असां चवंदा रोज़ अचूं त इंशाल्लाह असां मंडे ते अव्हांजे आॾो ईंदासीं ज़िंदगी रही ते माना वॾी मोकल आहे वॾी मोकल ॾाढी देरि सां पई सो अॼु हिते पूरो कयूं था प्रोग्राम खे पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो दिलि वारनि जो घर वारनि जो नंढनि ॿारनि जो बुज़ुर्गनि जो बीमारनि जो ऐं उन्हनि जो ख़्यालु रखियो जिन जो ख़्यालु रखण वारो केरु बि कोन्हे जीअं लतीफ़ जीअं मिठी ॿोली पाण सदाईं गॾु अल्लाह ने के पास जी साईं साईं जी वाह वाह सचल साईं जी काफ़ी जी हिकु ॾिहाड़े मुर्शिद साकू हिकु ॾिहाड़े मुर्शिद साकू चा सिट इश्क दी पाढ़ी ओ आखे सचल इश्क बुढ़ा नहीं होंदा आखे सचल इश्क बुढ़ा नहीं होंदा तोड़े चिटड़ी हो वस दाढ़ी ओ लावो अलावो ओ पंतन पाके हिमायत में डी पंतन पाके हिमायत में ओ अल्लाह पंतन पाके हिमायत में पंचतन पाके हिमायत में ओ हसन हुसैन इमाम मौला हसन हुसैन इमाम ओ हसन हुसैन इमाम मौला हसन हुसैन इमाम हक हक जय दिल ओ सैया जय दिल ओ हादी जय दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मोदा अल्लाह हक मौजूद सदा मौजूद हादी हक मौजूद सदा सूलियत मंसूर चढ़ाए सूलियत मंसूर चढ़ाए ओ अल्लाह सूलियत मंसूर चढ़ाए सूलियत मंसूर चढ़ाए ओ नल हक कलाम
सैया जे दिल ओ हादी जे दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मोदा अल्लाह हक मौजूद सदा मौजूद हादी हक मौजूद सदा उतर सयां दे सवें सिपाही दर हादी दे सवें सिपाही हो अल्लाह हो दर सयां दे सवें सिपाही दर मुर्शिद दे सवें सिपाही ओ सचल आप गुलाम हादी सचल आप गुलाम ओ सचल खास गुलाम सचल खास गुलाम हक हक दे दिल ओ सैया दे दिल ओ हादी दे दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो